तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो दिल जी घरनि सां तव्हां सभिनि खे मां भलीकार थी कयां। उमेद कंदसि तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव, मज़े में हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे पोड़नि जो, पंहिंजे ॿारनि जो खोड़ सारो ख्यालु रखो, हमेशह वांगुरु ख्यालु रखंदा रहो। ऐं जेकी सुठी ॻाल्हि आहे, पुरअमन तरीक़े सां रोड रस्ता खुली विया आहिनि, हर कोई अॼु माण्हू पंहिंजे कारोबार जी तरफ़ निकिरी हलियो रहियो आहे। ट्रैफिक हुई थोरी घणी हुई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिन माण्हुनि खे न बि ख़बर हुई, पर जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त हाणे रस्ता खुली विया आहिनि, असां इज़ीली पंहिंजे कम ताईं पुॼी सघूं था, त इज़ीली मतिलबु ट्रैफिक थोरो थी वियो ऐं पोइ जेको आहे माण्हू पंहिंजे कम जे तरफ़ां रवा दवा थी विया। मां बि थोरो लेट पहुती हुयसि, इरशाद खे बि थोरी घणी देरि थी वई हूंदी, पर फाइनली असां अॼु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान निशा जागीर तारुफ़ थी वियो मुंहिंजो ऐं उमेद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। रस्ता ईअं खुलिया ॼणो असांजो भाॻु खुली पियो न। सो हर माण्हू ख़ुशि हुयो त बाबा हाणे पंहिंजी पंहिंजी मंज़िल ते पहुचंदासीं। ऐं किथे किथे इलाही माण्हू परेशान बि रहिया, डिस्टर्ब रहिया, ऐं असां बि डिस्टर्ब रहियासीं। ख़ासि तौर ते उहे माण्हू जेकी मुसाफ़िर परे वञणा हुया, उहे रस्तनि में फाथल हुया, ऐं उहे बि माण्हू तक़रीबन ॾुखियाई जो शिकार थिया जेकी बीमार हुया या बीमारनि सां गॾु जेकी एम्बुलेंस में जिन सफ़र पे कयो, ॾाढी तकलीफ़ थी। ऐं बहरहाल सो आख़िर में थियो ईअं त वज़ीर आज़म जी जेका यकीन दहानी हुई त आउं अचां पियो कोई ठहिया, उनखां पोइ सूरत हाल संगीन जेका हुई उहा ख़तमु थी ऐं पंहिंजे कंट्रोल में अची वई। बहरहाल नओं ताज़ो ॾींहुं आहे, सूमर जो ॾींहुं आहे, कचहरियूं तव्हां खोड़ सारियूं करणियूं आहिनि ऐं उमेद कयूं था त अॼोको ॾींहुं बि तव्हांजो सकार थो गुज़रंदो। उमेद आहे तव्हां जेको मिशन सोचियो आहे, जेको गोल सोचियो आहे, जेको मक़सदु सोचियो आहे, जंहिं मक़सद सां घरां निकिता आहियो, उहो मक़सदु अलाह रब जे आगुर में, उनजे हुज़ूर में असीं दुआ कयूं था त अलाह साईं तव्हांजूं मन जूं मुरादूं समूरियूं पूरियूं करे। अॼु असांजे ॾाढे सुठे हिकिड़े ख़ूबसूरत शाइर, बल्कि मुदब्बर सियासतदान, तमामु घणे वॾे माण्हू ऐं सुठे ईअं खणी चऊं त सुठे शख़्सियत जे मालिक मखदूम साईं तालिबुल मौला जी अॼु वरसी जो ॾींहुं आहे। समाजी सियासी ऐं रूहानी अॻुवाण उनखे चयो वञे त कंहिं बि क़िस्म जो वधाउ न थींदो। मखदूम तालिबुल मौला जा कलाम तव्हां असां ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते रूना लीला जी आवाज़ में त पाण तमामु घणा गीत उनजा ॿुधा आहिनि। मुख़्तलिफ़ फ़नकारनि, जलाल चांडे खां वठी अलदा ज़रदारी खां वठी जेकी बि उन दौर जा फ़नकार या हिन दौर जा फ़नकार आहिनि, उहे मखदूम तालिबुल मौला जो कलाम ज़रूरु ॻाईंदा आहिनि। मखदूम तालिबुल मौला हूअं त शाइर त पंहिंजी जॻह ते सुठो रहियो ई, पर सुठो सियासी अॻुवाण बि रहियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो सीनियर नाइब चेयरमैन बि रहियो। ऐं बल्कि ईअं खणी चऊं त 1967 में पाकिस्तान पीपल्स पार्टी वजूद में आई त जेको वजूद वारो ॾींहुं हुयो, जेको क़याम वारो ॾींहुं हुयो, पीपल्स पार्टी ठही मखदूम तालिबुल मौला जे ओताक़ ते, उते पहिरीं जेका मीटिंग हुई उहा पीपल्स पार्टी जी उते थी। ऐं मखदूम तालिबुल मौला इन खां सवाइ रेडियो पाकिस्तान जी जेका मुशावरती कमेटी आहे उनजो मेंबर पिणु रहियो ऐं सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन पिणु रहियो। ऐं इन खां सवाइ बि हुन तमामु घणा अणगणिया कम जेकी इल्मु अदब ऐं सकाफ़त खे जिन हथी ॾिनी, पाण पासवान अख़बार बि कढियूं। ऐं सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायां त तालिबुल मौला त हाणे जंहिं नाले सां मशहूरु आहे, पाण सुञाणूं था, तालिबुल मौला साईं जॾहिं कलाम लिखणु शुरू कयो त सभ खां पहिरियों पंहिंजो तख़लुस जेको रखियो उहो बेवस रखियो हुयो। ऐं उनखां पोइ पाण फ़िराकी थिया, माना शाइरीअ में फ़िराकी जो तख़लुस इस्तेमालु कंदा हुया। उनखां पोइ ज़मा ऐं उनखां पोइ तालिब थिया, वरी पोइ तालिबुल मौला थी विया। सो तालिबुल मौला साईं जेको आहे सो तमामु घणियूं जेको आहे सो ईअं खणी चऊं एक्टिविटीज़ कयूं, ख़ासि तौर ते सिंधी अदब खे फ़रोग़ ॾियण जे लाइ। ऐं पाण ईअं खणी चऊं त सियासी मैदान में बि ईअं न हुयो त सिर्फ़ु सियासतदान ई रहिया, बल्कि वन यूनिट जो जॾहिं वजूद थियो हुयो त उनखां पहिरियां पाण सिंध असेंबली जा मेंबर रहिया ऐं उनखां पोइ क़ौमी असेंबली जा मेंबर रहिया। मखदूम तालिबुल मौला साईं जो तमामु घणो किरदारु आहे। ऐं मखदूम तालिबुल मौला जा पुराणा इंटरव्यूज़ तव्हां ॾिसंदा हूंदो, ॿुधंदा हूंदो ऐं उहे कॾहिं कॾहिं अची वेंदा आहिनि ब्लैक एंड वाइट वारे वीडियोज़ में। तव्हां जेकॾहिं कॾहिं को ॾिठो हूंदो वीडियो त मखदूम तालिबुल मौला जो वीडियो बि ज़रूरु ॾिठो हूंदो। पाण ॾाढा शफ़ीक़ माण्हू हुया ऐं तबियतनि बि ॾाढा भला माण्हू हुया ऐं न्याज़ निवड़त वॾाई वारा माण्हू कोन हुया। पाण गादी नशीन बि आहिनि, पंहिंजी दरगाह जा रहिया। ऐं उनखां पोइ मखदूम अमीन फ़हीम साहिबु ऐं खोड़ सारो हिकिड़ो सिलसिलो रहियो पए उनजी शाइरीअ खे अॻिते पहुचाइण जो। अॼु उन्हनि जी वरसी जो ॾियारो आहे, अॼु उन्हनि खे ट्रिब्यूट पाण पेश कंदासीं। ऐं थोरी देरि में असां गुज़ारिश कंदासीं मोहरम नाज़ साईं खे बि त मखदूम तालिबुल मौला साईं जो को न को कलाम असांखे ज़रूरु ॿुधाइनि। हूअं त उनजा इलाही कलाम आहिनि, अंगण ॿार या तुंहिंजूं वाटूं यारियां या तो दिलड़ी यार दुतारी कान कई पोइ वारी। इन खां सवाइ बि खोड़ सारा कलाम असां मखदूम तालिबुल मौला साईं जा ॿुधंदा रहंदा आहियूं। पोइ कलामनि जी जेकॾहिं फ़हिरिस्त ॻणाईंदासीं, हिकिड़ो कलाम शुरू कंदासीं त पोइ ॿियो कलाम यादि अची वेंदो, ॿियो कलाम, टियों कलाम, चोथों, सॼो प्रोग्राम असांखे डीपली असांजी जेकी यादूं आहिनि उन्हनि जी वरी वापसि ताज़ा थी वेंदियूं आहिनि। ऐं मूंखे में जेको इरशाद गानो ॿुधायो तूं यारी कोन्हे निभाई, इहो ॾाढो ज़बरदस्त ट्रैक आहे ऐं मां हिनखे एतिरो ॿुधो आहे, ॾाढो मुंहिंजो पसंदीदा इहो सॉन्ग आहे। आवाज़ त हुनजी इलाही ख़ूबसूरती हुई, हुनजा गाना ॿिया बि इलाही बहितरीन हुया, पर कुझु गाना अहिड़ा मशहूरु हूंदा आहिनि जीअं तव्हांजो आहे असां ॿई चांहि जा मवाली ऐं मूंखे घणियूं आहिनि तव्हां
थियूं त माण्हू चरिया थी वेंदा आहिनि हिन जी आवाज़ ॿुधी हिन जा ॿ डायलॉग ॿुधी त कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि जो इंसान जी पंहिंजी सुञाण थी वेंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजी पहचान थी वेंदी आहे सही सही इहो बि हिकिड़ो पर ईअं खणी चऊं त रूना लैला खे बि जेका सुठी पज़ीराई मिली या जेको सुठो नालो थियो हूअं त फिल्म इंडस्ट्री में रूना लैला तमामु घणा गीत ॻाया पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में हुनजो ॾाढो सुठो कंट्रीब्यूशन आहे जॾहिं विरहाङे खां अॻु में बि हुन तमामु घणो कमु कयो पर ॻाल्हि चवण जी इहा आहे त जेको सिंधी कलाम आहे उहो रूना लैला खे जेका सुञाणप ॾिनी उहा मखदूम तालिबुल मुला जे कलाम सां जेको आहे उन्हनि सिंधी फिल्मुनि में उन्हनि में ॾाढो तमामु सुठो ज़बरदस्त गायो बिल्कुलु मखदूम तालिबुल मुला जो रूना लैला जी फैमिली सां बि तमामु घणा सुठा लॻा पिया उन सां उन हवाले सां जेके ॻाल्हाईंदासीं वरी हिकिड़ी डिटेल वारी नशियात थी वेंदी मखदूम तालिबुल मुला ते कंहिं ॾींहुं जेकॾहिं को ख़ासि प्रोग्राम कयोसीं त पोइ उहे समूरियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं जेकी ॻाल्हियूं तव्हां ॿुधणु चाहियो था या जिन ॻाल्हियुनि जी तव्हांखे परूड़ न आहे जिन ॻाल्हियुनि जी तव्हांखे ख़बर न आहे ऐं प्रोग्राम जी शुरूआत में मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदी हलां नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे या कंहिंजी शादी जी सालगिरह आहे तॾहिं बि असांजे प्रोग्राम में शामिल थी तव्हां उन्हनि खे विश करे सघो था जेकॾहिं को मसइलो मसाइल आहे असां वटि डॉक्टर बि आहिनि शेरो शाइरी बि थींदी सॉन्ग बि थींदा ऐं खोड़ सारी कचहरी बि थींदी जेके ख़वातीन आहिनि ख़ासि करे अॼु उन्हनि जे लाइ कम जी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि उहे बि असांजे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजा मसइला ॿुधाए सघनि थियूं या को मशवरो वठिणो आहे तॾहिं उहा बि असां सां गॾु डिस्कस करे पर हिकिड़ो सरप्राइज़ बि आहे तव्हां सभिनी जे लाइ जेके असांखे ॾिसनि पिया तव्हांजो टेलीफोन करे इहो ॿुधाइजो थोरी मां ईअं खणी चऊं त थोरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां थो माना थोरो सरप्राइज़ जेको मुकमल सरप्राइज़ आहे उहो नथो ॿुधायां तव्हांखे पर थोरी ॻाल्हि तव्हांखे हिंट ॾेई छॾियां थो जेके सवली सिंधीअ में पाण चवंदो कुझु न कुझु ॿुधाइजे सो कुझु न कुझु इहो थो ॿुधायां त अॼु असां ॿिन्ही मां तव्हां इहो ॿुधायो टेलीफोन करे त अॼु कंहिंजी सालगिरह आहे अॼु जनम ॾींहुं आहे सो बहरहाल कंहिंजो आहे इहा ख़बर न आहे लॻे त मुंहिंजो थो पर ख़बर न आहे अलाए कंहिंजो आहे थी सके तो डायरेक्टर जो हुजे थी सके त मुरम नाज़ हुजे असांजी टीम आहे कंहिंजी सालगिरह जो ॾींहुं आहे बहरहाल अॼु भाग वारो ॾींहुं आहे वक़्त वारो ॾींहुं आहे ऐं जेके तव्हांजो बि जनम ॾींहुं आहे त पोइ तव्हां बि असांजे प्रोग्राम जो थींदो जिन जो बि अॼु जनम ॾींहुं आहे जिन जी बि सालगिरह आहे उन सभिनी खे हैप्पी बर्थडे ऐं जेको सरप्राइज़ जे माण्हू खे ॾियणु चाहियूं था उहो माण्हू बि हिन वक़्तु ॿुधी रहियो आहे ॾिसी रहियो आहे असांखे उनखे बि हैप्पी बर्थडे हुजे अलाह साईं हुनजी ॼमार सुठी सिहत सां डिघी ॼमार हुनखे नसीब फरमाए अलाह साईं हुनखे कामयाबी कामरानी नसीब फरमाए ऐं गॾोगॾु अॻ में ई अॻुवाट चई छॾियां थो जेको नओं साल आहे जनवरी शुरू थी चुको आहे त हीउ नओं साल हुन जे लाइ खोड़ सारियूं बिल्कुलु बिल्कुलु मुअज़्ज़िज़ महिमान जेके पहुतल आहिनि उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां करायां जीअं थोरी देरि पहिरियां सदफ़ ॿुधाए चुकी आहे त अॼु प्रोग्राम जो मौज़ू छा हूंदो कहिड़ी कचहरी थींदी सभ खां पहिरियां त अखियुनि जा मसइला आहिनि तमामु घणा अखियुनि में कहिड़ा प्रॉब्लम्स थियनि था ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह त अखियुनि जो मसइलो आम माण्हुनि सां थी वियो आहे मोबाइल जो इस्तेमाल केतिरो अहम आहे या न आहे लैपटॉप जा ख़ासि तौर ते स्क्रीन जे साम्हूं आहियूं पाण या तव्हां असांजे लाइ बि तमामु घणो नुक़सानदायक आहे पाण लाइट्स जे अॻियां हूंदा आहियूं तक़रीबन ऐं कैमरा जे अॻियां हूंदा आहियूं सो अखियुनि जा ॿिया कहिड़ा मामला आहिनि अखियुनि जा छा छा मामला अॼु डिस्कस थींदा थोरी देरि में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी सभ खां वधीक अखियुनि खे कहिड़ी शइ खां नुक़सानकार आहे उहो नुक़सान आहे उहो बि तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था ऐं पंहिंजे मसइलनि जो हल पुछी सघो था त असांखे छा करणु घुरिजे जो फौरन इहा तकलीफ़ ख़तम थी वञे बिल्कुलु अखि जेकॾहिं तव्हांजी मतिलबु दीद थोरी झकी थी वई आहे त पोइ तव्हांखे कहिड़ी इनक लॻणु घुरिजे या न लॻणु घुरिजे इन हवाले सां तव्हां कचहरी कंदासीं पाण सभ खां पहिरियां जंहिंजो तारुफ़ करायूं था उहो ॾाढो सुठो हिकिड़ो डॉक्टर बि आहे ऐं गॾोगॾु हिकिड़ो सुठो मैगज़ीन बि कढंदो आहे माहवार उहो मैगज़ीन आहे जंहिं मैगज़ीन जो नालो नब्ज़ आहे माना नब्ज़ ॻाल्हि इहा आहे त नब्ज़ ते हथु पवे थो त माण्हू जी बीमारियुनि जी ख़बर पवंदी आहे त हिते हिनखे प्रॉब्लम कहिड़ो आहे हिन में खोड़ सारियूं शयूं बि आहिनि खोड़ सारा आहिनि पर खोड़ सारा महिमान बि आहिनि उन्हनि सां बि गुफ़्तगू करींदा जल्दी जल्दी हुनजो इंट्रोडक्शन कराईंदासीं वरी अॻिते ब्रेक जो थी वेंदो आहे पोइ इन्हनि किताबनि ते बि असां गुफ़्तगू कंदासीं अखियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि ऐं पीटीआई सां बि उन्हनि जो तालुक़ु आहे सो भलीकार चऊं था डॉक्टर जयपाल साहिब खे अस्सलाम वालेकुम साईं कीअं आहियो साईं ठीकु आहियो बिल्कुलु बड़ी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो इन खां सवाइ मुख़्तलिफ़ ॿियनि मौज़ूअनि ते बि कचहरी थींदी ॿियनि मर्ज़नि ते बि कचहरी थींदी डॉक्टर फरह असां सां गॾु आहे उनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम ख़वातीन जा जेके मसइला मसाइल आहिनि जेकॾहिं को अल्ट्रासाउंड आहे या कंहिं ॿार जे हवाले सां या कुझु पेट में हरारतूं शरारतूं कॾहिं शुरू थींदियूं आहिनि उन हवाले सां बि जेके उन वक़्तु हामला जेके असांजी मायूं आहिनि उहे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजी तकलीफ़ बि बयानु करे सघनि थियूं पंहिंजी ख़ुशी बि बयानु करे सघनि थियूं डॉक्टर फराह सां कुझु गुफ़्तगू करे सघनि थियूं ॿी जेके असांजी डॉक्टर आहिनि डॉक्टर मीसा सजील अस्सलाम वालेकुम मैं आपको वेलकम की थी अपने प्रोग्राम में ऐं मां इन मतिलबु इन्हनि खे ॿुधाईंदी हलां इहे ब्लड जे हवाले सां इलाही गुफ़्तगू सुठी मतिलबु ब्लड जी डॉक्टर आहिनि ऐं
ख़ासि तौर ते थैलेसेमिया जा जेके मरीज़ आहिनि उहे कीअं ॾुखियाई खे मुंहुं ॾियनि पिया हिन हवाले सां डॉक्टर साहिब सां कचहरी थींदी ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम जो सुठी सघो था तव्हां ॿुधाए सघो था जेकॾहिं अखियुनि जे अलावा बि जेकॾहिं को मर्ज़ु आहे त डॉक्टर तव्हांखे सुठो मशवरो ॾेई सघनि था सुठी सलाह ॾेई सघनि था जी बिल्कुलु ऐं असांजा जेके घर भाती आहिनि मुहर्रम नाज़ अॼु तव्हांजी कोन हटंदी की नंढी नंढी ॻाल्हि ते ठीकु आहे बिल्कुलु कैजुअली रहिजो ऐं बिल्कुलु पंहिंजो कूल डाउन चिल पिल करे पंहिंजी शो खे असां एंजॉय कंदासीं नाज़रीन असांजी गुफ़्तगू थी रही आहे असां तव्हांखे महिमान सां तारुफ़ कराए चुका आहियूं हिकिड़ो सरप्राइज़ बर्थडे बि आहे तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे ॿुधाए सघो था हिन वक़्तु जेके बि हिन स्टूडियो में वेठा आहिनि या स्टूडियो के जेके असांजा डायरेक्टर साहिबु आहिनि अज़हर सर तव्हां ॿुधाए सघो था त असल में असां मां हिकिड़ी जेके ॾींहुं बर्थडे आहे कंहिंजी बर्थडे आहे अक्सर माण्हू फेसबुक ते पेज वग़ैरह ते त जल्दी जल्दी फॉलो करे असांखे विश करे छॾींदा आहिनि पर मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हू खे यादि हुजे पंहिंजे फैन जी या तव्हांजी जेकी फेवरेट जिन माण्हू खे यादि हूंदो आहे न उहो माण्हू जेको आहे सो उहो विश करे छॾींदा आहिनि बसि तव्हां इहा ॻाल्हि त कयो ई न राति जो जीअं 12 थींदा आहिनि तारीख़ बदिलबी आहे त पोइ क़िस्मत बदिलजी वेंदी आहे सो बहरहाल उन हमराह खे उन माण्हूअ खे जनमॾींहं जूं तमामु घणी वाधायूं हुजनि वरी बि तव्हां ॿुधाइजो त उहो माण्हू केरु आहे असांखे बि थोरी थोरी ख़बर पए थी मां पाण ॿुधर जो शिकार आहियां डायरेक्टर साहिब चयो आहे त कंहिंजी सालगिरह जो आहे हाणे मां थोरी देरि में मां वरी सभिनी खां पुछंदुसि ब्रेक ते वेंदुमि सभिनी खां पुछंदुसि तुंहिंजी आहे सही ॿुधायो मूंखे सबका पहले जो है मैं डॉक्टर जीपाल से मैं कोई क्वेश्चन करना चाहिए अच्छा डॉक्टर साहब आप मुझे थोड़ा एक ये बताते चलेगा कि सबसे पहले आंखों पे अफेक्ट किस चीज का पड़ता है स्किन का पड़ता है लाइट का पड़ता है सनलाइट का पड़ता है या धूल मिट्टी का पड़ता है या उम्र का पड़ता है हाँ तव्हां थोड़ी सिंधी भी ॿुधाए जो सॉरी मूंखां विसरी वियो असल में थोड़ी गुफ्तगू अहिड़ी पई थिए त अच्छा हाणे हुन में थींदो छा आहे त अखियूं जेके आहिनि न हुनजो मां हींअर वियो हुउसि धरती चैनल ते बि त तमामु माण्हुनि सां मसइला आहिनि त उते जेका एंकर आहे तानिया त हुन मूंखे फोटो मोकिलियो त हुनजे भाइटे जी अखि हिकिड़ी टेड़ी हूंदी आहे अंग्रेज़ी में स्क्विंट चवंदा आहियूं बेंगापन चवंदा आहियूं अखि घुमियल हूंदी आहे न अच्छा हाणे तव्हां उहो तमामु ज़रूरी आहे मां तव्हांजे सुवाल ते बि अचां थो त इन जे करे असां एडवाइस कंदासीं त कंहिं बि ॿार खे जेको अगरि पैदाइशी बि थींदो आहे बेंगापन टेड़ी अखि या 2-3 सालनि में 5 सालनि में थिए थो त असांजी जेका अखि जी ग्रोथ आहे उहो 9 सालनि ताईं कंप्लीट थी वेंदी आहे ऐं अगरि को बि ॿार जो उहो चेकअप जंहिंखे बेंगापन आहे टेड़ी अख आहे ऐं हुनजो चेकअप उहो 5-6 सालनि में नथा कराइनि त पोइ उनजी पूरी ज़िंदगी लाइ लेज़ी आहे 9 साल कंप्लीट थी वेंदी आहे पर जीअं ई उनखे नज़र अचे मतिलबु अगरि पैदाइशी बि हुजे त ॿार जो चेकअप कराइणु खपे न त उहो 3-4 महीने मुंहिंजी लेज़ी आहे थी वेंदी उहो ईअं तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं 9 सालनि ताईं असां उनजी आइज़ ठीकु कराए सघूं था त वेल एंड गुड अदरवाइज़ पोइ 9 सालनि खां पोइ इलाज थींदो पर इलाही मुश्किल उनजो चेकअप थियणु खपे हाणे उनजो डॉक्टर ॾिसंदो त आया इनजी जेको टेढ़ोपन आहे उहो 2 शयुनि जे करे थींदो आहे हिकिड़ी त नज़र घटि हुजणु अगरि उनजी नज़र घटि आहे त उहो भले 1 महीने जो बि ॿारु हुजे त उनखे चश्मो लॻाइणो पवंदो आहे भले 1 महीने जो हुजे ऐं न लॻाईंदो त उहो लेज़ी आहे थी वेंदी पार होल लाइफ माना हू छा थींदो त हिकिड़ी अखि ॾिसण जो कमु करे थी हिकिड़ी नथी करे त उहो पोइ रहिजी वेंदी आहे फॉर एवर दैट विल बी द लेज़ी आहे त उनखे ज़रूरी आहे त उनजो चेकअप थियणु खपे ॿियो थींदी आहे टेड़ी अखि अखि जे अंदरि परदे में को डिफेक्ट हुजे मेकुला आहे असांजो जिते ॾिसण जो कमु थिए थो त खोड़ माण्हुनि में ईअं थींदो आहे कंहिंखे टाइफाइड थी वेंदो आहे बुखार हाई ग्रेड फीवर त उन्हनि में बि इहो प्रॉब्लम थींदो आहे टियों थींदो आहे जेके असांजी नर्व्स आहिनि जेके असांजी अखि खे घुमाइनि थियूं राइट लेफ्ट पाण ॾिसूं था उहा नर्व का कमु करणु छॾे ॾे त पोइ बि उहा अखि टेड़ी थी वेंदी डॉक्टर कॾहिं मां तव्हांजी त ॻाल्हि स्टॉप कयां थी बाइज़े माण्हू खे जॾहिं ब्लड प्रेशर हूंदो आहे त उन मां बि थी वेंदो में स्वेलिंग थी वेंदी आहे ऐं उनजो जेके न आई वरी बि वर्क न कंदी खोलण जी कोशिशि कंदा आहियूं अखियूं खुलंदियूं न आहिनि बिल्कुल त इन सां बि ब्लड प्रेशर जी वजह सां मां सम्झंदी जेके असांजी जेके तव्हां नर्व्स जी ॻाल्हि कयो था मां अॼु पहिरियों दफ़ो ॿुधो आहे ज़ाहिरी ॻाल्हि तव्हां आई डॉक्टर स्पेशलिस्ट आहियो नर्व्स असांजी ज़ाहिर पेन में हूंदी त मे बि शायदि उन वजह सां असांजी आइस में बि प्रॉब्लम थिए बिल्कुल हिन में 2 शयूं तमामु इंपॉर्टेंट आहिनि हिकिड़ो त तव्हां मां जवाबु ॾियां त तव्हां चयो ही लाइट आहे कंप्यूटर आहे हाणे असां वटि जेके माण्हू ईंदा आहिनि ॿारनि खे वठी पोइ असां पहिरीं दफ़ा जॾहिं चेकअप कंदा आहियूं ऐं कंहिं ॿार जी नज़र घटि थींदी आहे त पेरेंट्स हुनखे उते ई डांटणु शुरू थी वेंदा आहिनि त भई तूं चवंदो आहे घणो तूं मोबाइल यूज़ न कर घणो कंप्यूटर यूज़ न कर अच्छा इहा मिथ आहे इहा मिथ आहे हा त माना अगर 10 कलाक कोई कंप्यूटर ते यूज तो करे तो उनकी आईसाइट वीक कोन थींदी बिल्कुल तव्हां उहो ई ॻाल्हि आहे त मिथ था चओ इनखे मिथ है
पर इहो ज़रूरु थिए थो त हू टाइम जो यूज़ प्रॉपर थियणु खपे, पंहिंजे ॿारनि खे सम्झाइणु खपे त गूगल ते स्टडी कनि, बजाए कि गाना ॿुधनि या बजाए कि हिकिड़ा टाइम वेस्ट कनि। पूरी दुनिया में अॼुकल्ह कॉलेज यूनिवर्सिटियुनि में या जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उते लैपटॉप ते कमु थींदो आहे सभु असांजा ॿार, त इन सां को अखियूं ख़राब नथियूं थियनि, हिकिड़ो त इहो सम्झणु खपे। पर असांजे इहो सम्झाइणो आहे ॿारनि खे, पंहिंजी जनरेशन खे, पंहिंजी पॉपुलेशन खे, लैपटॉप जो ॿुधायो, टीवी ऐं मोबाइल जो उन सां बि अखियूं ख़राब कोन थींदियूं आहिनि। ठीकु आहे, लैपटॉप या टीवी अखियूं नज़र ख़राब कोन थींदी आहे, ठीकु आहे, मन के आईसाइट वीक थी वञे। आईसाइट वीक छो थींदी आहे, इन जो हिकिड़ो रीज़न ॿुधाए। आईसाइट वीक इन करे जेको असांजी अखि जो अंदरि साइज़ आहे न, उनमें ही जे कार्निया आहे उहा बि रोल प्ले करे थी, अंदरि लेंस आहे उहो बि, ही कंहिंजा आई बॉल जी साइज़ मिलीमीटर्स में नंढी थिए या वॾी थिए, पोइ उनखे चश्मो लॻंदो आहे। हाणे उहो थींदो छा आहे त हीउ जेको ॿाहिरियों इमेज आहे, पाण जॾहिं फिज़िक्स पढ़ी हुई त उन में रिफ्लेक्शन पढ़ियो हुयो त हिकिड़े मीडियम मां रे ईंदो आहे, पोइ टकराए करे रिफ्लेक्ट थींदो आहे, ॿिए मीडियम में वेंदो आहे। त ॿाहिरां जेके हीअ असांखे इमेज मिले थो, तव्हांखे आउं ॾिसां थो या हीअ शयुनि खे, त उहो इमेज जॾहिं असांजी अखि में वञे थो त मुंहिंजी अखि जो आई बॉल अगरि मिलीमीटर्स में नंढो हूंदो नॉर्मल खां या वॾो हूंदो, पोइ जॾहिं नंढो थी वेंदो त उहो इमेज पोइ वञी थींदो। अगरि वॾो थियो आई बॉल त पोइ पहिरियां स्टॉप कंदो, त पोइ प्रॉपर फोकस न कंदो। त इन करे चश्मा या शीशा ॿिनि क़िस्मनि जा ईंदा आहिनि, हिकिड़ो कॉन्वेक्स, हिकिड़ो कॉन्केव। त उहो हिकिड़े को फोकस कंदो आहे, जेको पहिरियां उनखे फोकस कंदो आहे, त प्रॉपर, त इहो उनखे प्रॉपर जगह ते फोकस करणु ज़रूरी है। फोकस ही निकली है। तो फोकस आप भी थैलेसीमिया पे ज्यादा कर रही हैं आजकल? बिल्कुल, थैलेसीमिया के हवाले से मैं ये बात बताना चाहती हूँ कि थैलेसीमिया हमारी पॉपुलेशन में तकरीबन 6% तक मौजूद है, जो कि थैलेसीमिया माइनर की सूरत में हम देख रहे हैं। और हो सकता है कि इससे ज़्यादा भी हो, क्योंकि अभी मास पॉपुलेशन के ऊपर इसके हवाले से इतनी स्टडीज़ नहीं हुई हैं। लेकिन थैलेसीमिया के हवाले से मैं ये बताना चाहूँगी कि थैलेसीमिया मेजर एक ऐसी मौरूसी बीमारी है जो कि वालिदैन के थैलेसीमिया माइनर होने की सूरत में जो है बच्चों में मुंतकिल हो सकती है। और अगर दोनों माँ बाप थैलेसीमिया माइनर हैं तो उनमें ये चांसेस होते हैं कि उनके बच्चे जो है वो थैलेसीमिया में, शादी से पहले टेस्ट करवाना चाहिए, एक मामूली सा टेस्ट नहीं करवाना चाहिए, टेस्ट होना चाहिए। और एचबी इलेक्ट्रोफोरेसिस बहुत छोटा सा टेस्ट है जो कि आइडेंटिफाई कर देता है कि थैलेसीमिया माइनर कौन से लोग हैं। आपस में शादी ना करें, और अगर शादी हो भी जाती है तो उसमें फिर हमारे पास मुख्तलिफ तरीक़े हैं कि जिसके हवाले से हम उनको आगे आगाही देते हैं कि आपने 12वां हफ्ता जो होता है प्रेगनेंसी का, उसके अंदर आप टेस्ट करवाइए, वो CVS कहलाता है। अगर बच्चा ऐसा है जिसको थैलेसीमिया मेजर हो चुका है, उनकी फैमिली जाहिर बात है अब तो कुछ भी नहीं हो सकता, उसमें सिर्फ ये हमारी इंडिकेशन होती है कि हम 12वें हफ्ते में उनका टेस्ट करवाते हैं CVS का, और उससे फिर पता चल जाता है कि बच्चा थैलेसीमिया मेजर है। अगर थैलेसीमिया मेजर है तो उसके हवाले से मुख्तलिफ फतवे भी जारी हुए हैं कि जिसमें टर्मिनेशन ऑफ प्रेगनेंसी। अच्छा, मेजर होना नुकसानदेह या माइनर होना नुकसानदेह? थैलेसीमिया मेजर का प्रॉब्लम ये है कि एक हेमोलिटिक डिसऑर्डर है जिसमें एक्सेसिव जो है वो ब्लड जो है टूट रहा होता है, और उससे खून की कमी वाकई हो रही होती है, फिर मुख्तलिफ आज़ा बढ़ने लगते हैं, फिर हम इनको खून देते हैं तो खून के अपने नुकसानात होते हैं, जिससे जिसमें फौलाद बढ़ता चला जाता है और वो मुख्तलिफ आज़ा में बैठता है, जिसमें दिल है, जिगर है, तिल्ली है, ये सब बढ़ने लगते हैं। और इसकी वजह से अक्सर जो है वो फिर इतनी सीरियस कॉम्प्लिकेशंस हो जाती हैं कि उसमें चलें जिस पे मजीद बात करते हैं, छोटा सा वक्फा ले लेते हैं पहले। एनडी साई जो वक्त है, साई जो वक्त थे, पर मुझे ये जरूर बताइए तो बर्थडे आखिर आहे कंहिंजी, ये बताएं आखिर में प्रोग्राम या आखिर में खबर पवंदी तेसी ताईं गाने सां कॉल करे शामिल थी वञो ऐं ब्रेक जी तरफ़ था हलूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कारती आहे तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में गुफ्तगू थींदी रहंदी ऐं जेके असांजा सवालात बि हली रहिया आहिनि ऐं तव्हांजो नंबर पंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो ऐं इहो ॿुधाए सघो था त आख़िर में बर्थडे आहे कंहिंजी। लास्ट में केक बि कटींदासीं, सरप्राइज़ बि आहे। को कम ॾेई छॾियो आहे, माना सोचींदा रहनि त कहिड़ी बर्थडे। बिल्कुल बिल्कुल। ऐं डॉक्टर फराह ईसा सां मैं कुछ गुफ्तगू करनी रहंदी। अच्छा डॉक्टर, आप तो मतलब माशाल्लाह से उन्होंने हमें डॉक्टर ने बताया भी कि आप माशाल्लाह से गाने भी गाती हैं। डॉक्टरी का शोभा छोड़ के ये गानों की तरफ दिल कैसे हुआ कि आप मुझे गाने गाने चाहिए? और पता चला है कि एक एल्बम निकाल लिया, एल्बम भी किया आपने भाई? एक्चुअली ट्रेनिंग वगैरह करने के बाद मैं काफ़ी रेडियोलॉजी में प्रैक्टिस कर रही हूँ और ईसा लेबॉर्ट्री की डायरेक्टर भी हूँ। अच्छा अच्छा।
और इसके अलावा ये कि गाने का जो शौक है वो बचपन में मेरा शुरू हुआ था सोहेल राना के प्रोग्राम। अच्छा अच्छा। तो सोहेल राना के प्रोग्राम में मैं आया करती थी। फिर मेडिसिन जब करने का एडमिशन डाओ में लेने का टाइम आया तो जाहिर है फिर हमने कहा कि सब चीज़ें साइड पे, क्योंकि मेरे फैमिली में सब डॉक्टर्स हैं। सही। तो डाओ में माशाल्लाह एडमिशन हो गया। फिर पढ़ाई में इतना फोकस रहा इतने साल। तो अब ये कि जब मैं बाहर थी, फिर पाकिस्तान जब मैं आई तो फिर मुझे ऑफर्स आ रही थी कुछ OSTs। बाहर कहाँ थी आप? मैं टोरंटो में थी, वहीं से मैंने अपनी ट्रेनिंग की रेडियोलॉजी में, और फिर अभी 3 साल पहले मैं वापस आई। सही सही। तो बेसिकली तो मतलब ये है कि सर्व करना है जाहिर है, और ईसा लेबॉर्ट्री के प्लेटफॉर्म से हम लोगों का यही मकसद होता है कि हम गाना गाएं। गाना गाएं, हाँ, पेशेंट को खुश रखें। सही बात है, सही बात है। और जो हमारे साथ एसोसिएटेड है लोग, जो हम लोग टैलेंट को बहुत इनकरेज करते हैं। अच्छा माशाल्लाह। तो चाहे वो स्पोर्ट्स में हो, चाहे वो म्यूजिक में हो, चाहे वो एक्स्ट्रा करिकुलर कोई भी एक्टिविटीज हो, हम लोग जो है वो हर जगह मौजूद होते हैं, एथलेटिक्स में भी। सही 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 तो माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। मैं एक्चुअली आई वांटेड टू बी एक रोल मॉडल के लोगों के लिए, और स्पेशली फीमेल्स के लिए, कि जो पढ़ने को आप पढ़ने को फर्स्ट रखें। और फिर ये नहीं है कि आप जो है वो आपकी शादी हो गई या आप पढ़ लिए तो उसके बाद आप कुछ और नहीं कर सकते। तो हर एक, और डॉक्टर्स तो बहुत ही टैलेंटेड होते हैं। डॉक्टर जयपाल बैठे हुए शायरी करते हैं। बिल्कुल जी, माशाल्लाह। तो ये बस है कि तो म्यूजिक में मुझे फॉलो करता रहा। डॉक्टर जयपाल की कोई शायरी आपने गाई है? मैंने नहीं गाई इनकी शायरी, लेकिन ये कि अगर कुछ याद है तो जरा एक आध हमें लाइन सुना दें। गाने की? जी बिल्कुल। हाँ बिल्कुल सुना देते हैं। ये माइक इधर रखा हुआ है, माइक ले लें। हाँ ये दे दीजिएगा जरा इन्हें, मुझे जरा एक आध लाइन सुना दें अपनी आवाज में। हेलो, चल रहा है? आप गाएंगी तो फिर चलेगा ये। आई थिंक मैं डेडिकेट करना चाहूँगी स्पेशली ये फ्रंट लाइन वर्कर्स को, और जिन लोगों ने अपनी जान पे खेल के हमारे बॉर्डर्स पे और डेली जो फाइट करते हैं हमारे फोर्सेस, उनके लिए। तुम पे जो कुछ लिखा शायरों ने, उसमें शामिल है आवाज मेरी। उड़ के पहुंचोगे तुम जिस उफक पर, साथ जाएगी परवाज मेरी। चांद तारों के ऐ राज़दारों, मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं, मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं। वतन के सजीले जवानों। बहुत शुक्रिया। थोड़ा सा इसके आगे एक लाइन और भी तो गाए ना, ये तो अभी तो खाली अल्फाज थे। ऐ वतन के सजीले जवानों, मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं, मेरे नग़्मे तुम्हारे लिए हैं। ऐ वतन के सजीले जवानों। बहुत शुक्रिया। जो एल्बम निकाला है आपने, उसमें कौन से गाने गाए हैं? जो एल्बम मैंने निकाला, एल्बम क्या, आपको तो आजकल तो सिंगल रिलीजेस होती हैं, तो उसमें थोड़ा मेरी जो इंक्लिनेशन है वो सूफियाना कलाम की तरफ है। तो फीडबैक आया उसका, कुछ लोगों ने पसंद किया? माशाल्लाह फीडबैक आ रहा है, क्योंकि अक्टूबर में मैंने लास्ट अक्टूबर में शुरू किया, मुझे 1 साल हुआ है, और आई थिंक 4 गाने मेरे रिलीज हुए हैं अब तक, और अच्छा खासे मतलब और अब मैं कुछ OSTs कर रही हूँ डिफरेंट चैनल्स के लिए, जो आप लोगों को देखने को मिलेंगे इंशाल्लाह इस साल। अच्छा माशाल्लाह। और कुछ और प्रोजेक्ट्स चल रहे हैं। तो जाहिर है जितना मुझे टाइम अलाउ करता है, क्योंकि मेरा बेसिक प्रोफेशन तो मेडिसिन है, सही से। और रोल मेरा जो ईसा लेबॉर्ट्री में है वो एज ए डायरेक्टर एंड एज द हेड ऑफ ईस्ट, यानी कि सारी जो ईस्ट की ब्रांचेस हैं, गुलशन से लेके कोरंगी तक के एरिया की सारी मेरे अंडर आती हैं। उसके अलावा रेडियोलॉजी भी मैं हेड करती हूँ। तो बेसिक तो सारा टाइम उसमें निकल जाता है, लेकिन ये कि ये चीज़ भी मैं कहती हूँ कि साथ साथ रूह की ग़िज़ा है मौसीकी। सही सही।
तो ये चीज़ भी साथ साथ चल रही है माशाल्लाह। अच्छा डॉक्टर साहब तव्हां शायरी बि ॾाढी सुठी कंदा आहियो, ख़बर पई आहे। हाणे लॻे थो तव्हां ॿुधाईंदव, माना मां त हीअ ॻाल्हि कई आहे। डॉक्टर साहब तैयारी ते हुया। हा सो शाइरनि सां मुंहिंजी तमामु घणी लॻंदी आहे, छो त मां बि थोरी थोरी शाइरी कंदो आहियां, त शाइरी ईंदा आहिनि त मूंखे ख़ुशी बि थींदी आहे। बिल्कुलु त असांजे पंहिंजो कोई जोड़ीदार मिली वञे त उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। जीअं असांखे हे पंहिंजी जोड़ीदार मिली वयूं आहिनि पर तव्हां मूंखे सवाल नथा पर करणु। हिकिड़ी ॻाल्हि ॿी मैंने बि आहे। सदफ की आवाज भी सुनी, सदफ भी अच्छा गाती है, भी गुनगुना रही थी। अच्छा पोइ वैसे ई हा ॿुधायो अथई, भले ॿुधायो अथई, असली शाइरी सुञाणप इहा आहे त हुन खां रुॻो चओ त तव्हां शाइर त पाण ई ॿुधाईंदो हाय आहे। हाय अच्छा जेके शाइर जेतिरा बि दुनिया जा शाइर हूंदा आहिनि, हिकु त पंहिंजी धरती सां प्यार हा हा ऐं इहो तव्हांजो चश्मो ॾाढो सुठो आहे, ज़बरदस्त, मतिलबु किरण जो बि ख़ौफ़ रहे। हिकिड़ो त धरती सां प्यार जो इज़हार करणु ऐं पंहिंजी महबूबा सां, त मां धरती जे प्यार ते तव्हांखे ॿुधायां थो। पर महबूबा लाइ बि हिकिड़ो हुजणु घुरिजे हा सर। उहो बि बाद में ॿुधायां थो। वाह वाह साईं, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत। वाह वाह मन महिराण जी मस्तीअ जा ॿई आयूं ॿईड़े मीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत। वाह साईं वाह, वाह साईं वाह। तुंहिंजी मुंहिंजी पहाड़नि सां आहे असुल खां प्रीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती। वाह सोन ते पंहिंजा सेण मटाइण नाहे असांजी रीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत। वाह साईं वाह, वाह साईं वाह। सिरड़ा डिब्बा सूर बि सहबा कीन कबी पर कुरीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो वाह ते साईं लिखां वाह, मां वाह साईं गीत। वाह, वाह साईं वाह। तुंहिंजे मुंहिंजे आवाज़नि मां जुड़ंदो नओं संगीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तुंहिंजे मुंहिंजे आवाज़नि मां, वाह 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 वाह। तुंहिंजे मुंहिंजे आवाज़नि मां जुड़ंदो नओं संगीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां। वाह साईं वाह, वाह साईं वाह। कोई न सघंदो मारे असांखे, थींदी असांजी जीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत। कोई न सघंदो मारे असांखे, थींदी असांजी जीत, ओ धरती तो ते लिखां मां गीत, ओ धरती तो ते लिखां मां वाह गीत। साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। काफ़ी ॾाढो सुठो मिलायो अथव साईं। बिल्कुलु नओं काफ़ी आहे माशाल्लाह। ऐं अक्सर माण्हू जेके आहिनि से उहे ॾुखियो काफ़ियो न ॻोल्हींदा आहिनि, पर ॾाढो सुठो काफ़ियो आहे जंहिंखे तव्हां ॾाढे ख़ूबसूरती सां निभायो आहे। हा सही पूरो सही थियो न साईं शेर? हा ही पूरो बिल्कुलु थियो। ॾाढी ज़बरदस्त मां हिन तव्हांजी विच में शेरो मां शायरी हुई। पंहिंजी कमेंट्री कयां, मथां तव्हांजो जुमिलो कुझु रहियो न ही पूरो कयो। पूरो थी वियो। अच्छा डॉक्टर आप मुझे थोड़ा ये बताते चलिएगा कि जैसे कि हमें बाज़ ऐसे लोग ऐसी ख़वातीन होती हैं जो अल्ट्रासाउंड नहीं करवाती हैं, कहती हैं जाने दो दिन आखिरी के दिनों में देखी जाएगी, पर आपकी थिंक और मेरा जो मेंटली तौर में जब एक बात कहती हूँ कि कम से कम मंथ में एक बार अल्ट्रासाउंड मस्ट है नहीं है बच्चे के लिए, एक माँ के लिए। मेरे ख्याल से अल्ट्रासाउंड का तो ये है कि जैसे ही आपको पता चले कि आप प्रेगनेंसी है, उसमें तो जितना जल्दी हो उस वक्त अल्ट्रासाउंड करा लें, क्योंकि इब्तिदाई तारीखें जो है बहुत इंपॉर्टेंट होती हैं बच्चे की नशोनुमा के हवाले से। जो एक चीज़ होती है वो इसलिए बेहतर ये है कि आप रिपीटेड स्कैन्स करवा लें फीटल वेलबीइंग के लिए। कितने वीक बाद या कितने मंथ बाद बच्चे की जल्दी जल्दी ग्रोथ होने लगती है? हम माशाल्लाह ये देखेंगे अल्लाह ताला का एक मौजज़ा है कि 9 मंथ्स के अंदर बेबी इतना ज़्यादा तैयार हो जाता है और टर्म पे होता है। तो मेरे ख्याल से तो ये है कि ये डिपेंड करता है कि अगर बेबी का जो ग्रोथ है वो बिल्कुल एडिक्वेट जा रही है और कंसल्टेंट को वो दिखा रहे हैं। अच्छा ये अगर ये जो इसकी ग्रोथ पे अगर आपसे मैं ये भी बात पूछनी चाहूंगी, IUGR कहलाता है जिसके अंदर बच्चों की स्टंटेड ग्रोथ होती है, इंट्रायूट्राइन ग्रोथ रिटार्डेशन। उसमें ये कि माँ अगर डायबिटीज है या हाइपरटेंसिव है या और कोई कोमॉर्बिड है तो उसके अंदर फिर रिपीटेड जल्दी स्कैन करवाते हैं। अच्छा कुछ स्कैन्स होते हैं जी, आपकी बात को मैं जी हाँ, क्योंकि मेरी इसमें भी एक सवाल है जी। कुछ स्कैन्स होते हैं जो बहुत इसेंशियल होते हैं प्रेगनेंसी के लिए, जिसमें पहला जो स्कैन होता है जैसे आपको पता चलता है प्रेग्नेंट है, तो उससे ये देखने के लिए कि बेबी सही ग्रो कर रहा है, उसकी हार्ट बीट है कि नहीं है। जब हार्ट बीट देख लेते हैं। अच्छा मैडम मुझे थोड़ा यहीं से आपकी मैं बात काटूंगी, हार्ट बीट कब आ जाती है? दूसरे मंथ में? 6 वीक्स में निकलना नजर 6 वीक्स में? 6 वीक्स। अच्छा मतलब 1.5 महीना लगा लें, यानी कि माहवारी के बाद जो छठा हफ्ता होता है तो उसके बाद जो है अच्छा वो 1.5 महीना कहेंगे ना? बिल्कुल। अच्छा उसके बाद अलावा ये उससे कंफर्म होता है कि आपकी प्रेगनेंसी मतलब पॉजिटिव है। सिर्फ प्रेगनेंसी टेस्ट पॉजिटिव आने से प्रेगनेंसी पॉजिटिव नहीं होती, हार्ट बीट मस्ट है, क्योंकि बहुत सारे लोग होते हैं जिनकी कंटिन्यू नहीं होती, हार्ट बीट नहीं होती है और फिर जैसे अगर वो फिर एकदम से फिर उनको मिसकैरेज हो जाता है ना। अच्छा फिर उसके बाद दूसरा हमारा स्कैन होता है जो बहुत ज़रूरी है और जो बिल्कुल डॉक्टर मईसा से लिंक्ड है, वो 11 से 13 हफ्ते में स्कैन होता है। इसमें जो गर्दन के पीछे की जो थिकनेस होती है वो मेजर होती है, उससे पता चलता है डाउन सिंड्रोम है कि नहीं है।
आपको पता है डाउन सिंड्रोम जो है वो रिटार्डेशन, मतलब यानी कि बच्चा जो है वो जहनी तौर जी, पे जी, जी। और फिजिकली भी उसका राउंड अबाउट शेप बताते हैं कि उसके अंदर कितनी थिकनेस है। तो 11 से 13 हफ्ते के बीच में वो स्कैन होता है, बहुत ज़रूरी स्कैन होता है। अच्छा। उसके बाद तीसरा स्कैन जो होता है हमल के ड्यूरिंग, वो 18 to 20 वीक्स में होता है, जो जिसमें पूरा ऊपर से नीचे तक यानी कि सर से पाँव की उंगली तक हम लोग चेक करते हैं पूरा कि check, whether, सही, सही। बच्चा fingers normal complete है, हाथ कि नहीं complete है। उसका वेट सही है कि नहीं है, हार्ट कैसा है, उंगलियां कैसी हैं, पाँव टेढ़ा तो नहीं है, आंखों के बीच का मतलब इतना डिटेल होता है कि ये distance distance कितना हम लोग है, measure करीब करते है, हैं, हाँ। ब्रेन के अंदर का सारा देखते हैं, लंग्स वगैरह, आपकी किडनीज, एवरीथिंग वी सी। और ज़ाहिर है उस ड्यूरेशन में आपको ये भी पता चल जाता है कि बॉय है कि गर्ल है, लेकिन ये है कि वो हम लोग नहीं बताते। अच्छा, इस time एक पे मैं जी। आपकी यहाँ पे, हाँ ये नहीं बताते, ये भी बड़ी वो अच्छी बात है। नहीं बताते हैं, लेकिन अगर बॉय है तो बताते हैं, वरना कहते हैं पता नहीं चल रहा। हाँ एक्चुअली बताना नहीं चाहिए, क्योंकि इसमें बहुत सारी चीजें हैं, आपको नहीं पता होता कि घर में क्या प्रेशर सही, सही, है फीमेल पे। अगर फीमेल खुद अकेले होती नहीं, है, हम समझ जाते हैं, अगर डॉक्टर ने लेकिन नहीं कोई भी बताया नहीं ना कि बताते पता नहीं भाई, चल रहा कुछ तो नहीं हॉस्पिटल्स बताते। ऐसे होते नहीं, हैं, they're अकेली not फीमेल्स allowed को भी to नहीं tell. बताते हैं, हाँ They're not अलाउ allowed नहीं है to बिल्कुल। tell. लेकिन कभी कभार ये होती है कि कुछ डिजीजेस जैसे उनकी फैमिली में चल रही होती हैं, जो कुछ ऐसी डिजीज होती हैं जो मेल्स में हो रही होती हैं, कुछ ऐसी जेनेटिक कंडीशंस होते हैं जो मतलब मेल्स में ज़्यादा कॉमन होते हैं या फीमेल्स में ज़्यादा कॉमन। उस ड्यूरेशन में अगर डॉक्टर ने रिक्वेस्ट किया हुआ है कि भाई चेक कर लें अच्छा, जेंडर क्या है, फीमेल है मेल है, तो उसमें फिर उस सूरत में फिर जरूरी है कि हम लोग बताएं। सही। मतलब बताना अच्छा, पड़ता है, मुझे देखना एक और पड़ता है। बात ऐड करवाती चलिएगा कि माँ जो खाना पीना करती है, जो उसकी खिलाई पिलाई होती है, बच्चे की ग्रोथ पे उसका असर है। बिल्कुल है, अच्छा, बिल्कुल है। ज़ाहिर है अगर मदर ज़्यादा शुगरी ड्रिंक्स लेगी या जूसेस बहुत लेगी और मतलब हैवी खाना खाएगी तो बच्चे की ग्रोथ ज़ाहिर है अच्छी होती है। अच्छी क्योंकि होती मैंने है। अक्सर ये और सुना ये है तो आप कि गिजा की बात कर रही हैं, शुगर वैसे मैंने ये क्रॉस सुना है करता है ना कि बैरियर अगर से। प्रेगनेंसी के दौरान ये होता है कि अगर घर में लड़ाई हो रही है, वो भी बच्चे पर असर होता है। हाँ ये तो है। ये तो खाने की बात कर दिया आपने। हाँ, क्योंकि वैसे लोग इससे होते हैं, कहते हैं भाई हम काफी लोगों को खाना पीना नहीं होता, उनके बच्चे बड़े कमजोर होते हैं, कुछ अच्छा खाते हैं। अच्छा, वैसे ऐसा देखा है, औरतें खुद मोटी हो रही थी, बच्चा छोटा सा हो जाता है, या खुद पतली सी होती है, बच्चा उनका इतना सेहतमंद होता है, माशाल्लाह से। मेरी अपनी आंखों देखी बातें हैं भाई। हाँ बिल्कुल ऐसे ही। बच्चा तो लेगा ही माँ से ना, क्योंकि उसके पास बच्चा तो source खींच ही नहीं लेता ना। है, हाँ। वो तो जो भी न्यूट्रिशन माँ की जितना हेल्दी डाइट उसकी है, जी। वही फिर अल्टीमेटली फिर बच्चे को जो है वो फीड हो रहा होता है। सही। अच्छा डॉक्टर साहब, थैलेसीमिया पे आप काम कर रही हैं माशाल्लाह, तो ये बताएं मुझे कि इन मरीजों को कब कब ब्लड चलता है, मतलब देखिए कब ये जरूरत डिपेंड होती करता है? है कि बच्चों की एज और बाकी फैक्टर्स के ऊपर डिपेंड मतलब करता हफ्ते है। में ऐसे लगाते भी हैं या बच्चे हैं 15 रोज के नहीं, बाद? ऐसे भी बच्चे हैं जिनको हम मंथली 2 ट्रांसफ्यूजन हो रही हैं, ऐसे भी अच्छा। बच्चे हैं जिनको हम 6 मंथली ट्रांसफ्यूजन भी कर रहे हैं। वो थैलेसीमिया इंटरमीडिया कहलाता है। ये अच्छा। थैलेसीमिया मेजर से थोड़ा सा मुख्तलिफ है कि जिसके अंदर ब्लड की ज़रूरत होती है, लेकिन इतना शदीद ज़रूरत नहीं होती कि हर महीने चढ़ाया जाए, तो वो एक अलग एंटिटी है। लेकिन ज़्यादातर जो हम देखते हैं कि जैसे बच्चे ये 8, 9, 10 साल के बच्चे होते हैं, तो इनमें महीने में 1 या 2 दफ़ा तो ट्रांसफ्यूजन होती ही होती है। अच्छा अच्छा, तो और ये फिर थैलेसीमिया से ज्यादा खतरनाक है या कम है, ये जो बता रही हैं आप? ये दूसरी नहीं, किस्म है कोई? थैलेसीमिया मेजर से थोड़ा मतलब लोअर डाउन है, मतलब अच्छा, कहें अच्छा। तो थोड़ा सा इसमें ये है कि क्योंकि ब्लड कम चढ़ेगा तो उससे फिर ब्लड से होने वाले जो नुकसानात हैं वो भी कम होंगे। अच्छा, कहते हैं थैलेसीमिया का जो मरीज होता है वो 2-4 दिन तो चल सकता है, जिंदा रह सकता है, लेकिन आखिर में बच नहीं सकता। नहीं, ये अब क्या तो अल्लाह ज़िम्मेदारी का शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह मेडिकल साइंस ने इतनी तरक्की की है कि हमारे पास बेहतरीन आयरन चिलेशन थेरेपीज़ हैं, जिससे जिस्म में जो फौलाद जाता था, जिसकी वजह से नुकसानात होते थे, वो अब काफ़ी कट डाउन हो गया है, तो इनकी कॉम्प्लिकेशंस को काफ़ी केटर किया गया है। अच्छा। और ये है कि अब माशाल्लाह थैलेसीमिया सेंटर्स इतने अवेलेबल हैं हमारे पास कराची में, तो काफ़ी आप देखेंगे कि इतना हेल्थ फैसिलिटीज़ अवेलेबल हैं कि हमारे बच्चे माशाल्लाह 30 ईयर्स तक भी पहुँच रहे हैं, अच्छा, उधर अच्छा, शादियाँ अच्छा। भी हो रही हैं, उनके अपने बच्चे भी हो रहे हैं। तो अच्छा, अल्हम्दुलिल्लाह कि अब थैलेसीमिया के हवाले से इतना फियर फैक्टर नहीं है, लेकिन मैं आवाम से सिर्फ ये एक अपील करना चाहूँगी कि थैलेसीमिया प्रिवेंटेबल डिजीज़ है, इसको बचाया जा सकता है थैलेसीमिया मेजर की बर्थ को। तो सबसे दरख्वास्त थैलेसीमिया ये वाले है कि मरीजों को मैंने अक्सर ये भी देखा है, वो मेंटली तौर पे मतलब पागल से हो जाते हैं, या सही वो से देखिए बात नहीं कर डिप्रेशन पाते, तो जाहिर बात है ये एक सोशल और स्टिग्मा है। उनको बस क्योंकि हर वक्त दिमाग में होता है मैं सिर्फ- मरने वाली नहीं, हूँ या मैं सिर्फ- मरने वाला नहीं, हूँ। असल में बात ये है कि थैलेसीमिया के मरीज जो है ना, उनको काउंसिल करना चाहिए। हमारे लेवल पे जब हम सेंटर में आते हैं तो हम इनको, इनके पेरेंट्स को काउंसिल करते हैं कि ये बीमारी ऐसी है कि जिसके साथ ज़िंदगी गुजर सकती है। रूटीनली आप देखेंगे कि हमारे पास ब्लड ट्रांसफ्यूजन के बाद बच्चे स्कूल भी जा रहे हैं, उनकी अपनी नॉर्मल लाइफ चल रही है, तो इतना कोई सोशल स्टिग्मा है नहीं, इसलिए पेशेंट्स को या उनकी फैमिलीज़ को डिप्रेस नहीं होना चाहिए। लेकिन जो सबसे इम्पॉर्टेंट चीज़ जो मैं आपके
चैनल के हवाले से लोगों को बताना चाहूँगी कि ये प्रिवेंटेबल डिजीज़ है, तो आप लोग जिनकी फैमिलीज में थैलेसीमिया मेजर का बच्चा हो चुका है, वो थैलेसीमिया माइनर के हवाले से बहुत छोटा सा टेस्ट होता है HB इलेक्ट्रोफोरेसिस का, वो काइंडली ज़रूर करवाइए, ताकि HB इलेक्ट्रोफोरेसिस अगर हो जाता है और थैलेसीमिया माइनर आइसोलेट हो जाता है तो उसकी शादी थैलेसीमिया मेजर के साथ ना की जाए। अच्छा, एक बात दूसरी भी क्लियर अच्छा। कर दें, थैलेसीमिया के मरीज के साथ उठना बैठना खाना पीना ठीक है? जी जी बिल्कुल, इसमें तो कोई उससे ये कोई मर्ज ऐसी दूसरे बीमारी को नहीं नहीं है लगता? जो कि ट्रांसमिट होगी, ये इस तरह से ट्रांसमिट अच्छा, नहीं होती, नहीं सिर्फ तो मौरूसी अभी बीमारी है। आपने जो अच्छा। कहा कि वालिदैन से बच्चों में अगर जो है किसी को मुंतकिल होती है। थैलेसीमिया है या वो लेडीज है या जेंट्स है, उसको दूसरे ऐसे बंदे के साथ शादी ना करे, तो आपको लगता है कि एक नॉर्मल आदमी उस लड़की से या एक नॉर्मल लड़की उस बंदे से शादी करेगी, ऐसा लग रहा है क्यों आपको? नहीं? और होता है ऐसा कि हमारे पास बहुत सारी ऐसी फैमिलीज हैं जिनकी नॉर्मल अगर स्पाउस है तो उसमें कोई भी प्रॉब्लम नहीं होता, क्योंकि उनके पास ज़्यादा से ज़्यादा चांस ये होगा कि उनका जो बच्चा होगा थैलेसीमिया माइनर हो सकता है, क्योंकि देखिए ये चीज़ हम अपने जीन्स में से ख़त्म नहीं कर सकते, ये तो जेनेटिक अच्छा, सदफ के बीमारी है कहने ना का ये। मकसद है अगर कोई थैलेसीमिया का मरीज है, जी जी। पता चलता है तो रिश्ता कौन करेगा उससे, ये पूछ रही हाँ हैं? ये है, तो देखिए उनका मकसद ये है। यही हमें इस प्लेटफॉर्म से लोगों को बताना चाहिए कि थैलेसीमिया माइनर का कोई ऐसा मसला नहीं है, वो हर तरह से नॉर्मल होते हैं, उनको खून भी नहीं लगता, तो इसलिए उनके साथ शादी करना कोई hemoglobin मसले कम वाली रहती चीज़ है। सही सही हाँ थोड़ा माइल्ड एनीमिया सही, जरूर होता है, आपने लेकिन हमें और ज्वाइन कोई किया problem हमारे सन टीवी के प्रोग्राम को, थैंक यू सो मच। मैं मजीद इंशाल्लाह अगर जिंदगी रही तो फिर इस बात पे तफसीली बातचीत होगी। खैर नाजरीन, असन ॿिया बि खोड़ सारा महिमान वेठा आहिनि, असां उन्हनि खे बि जॉइन कराईंदा हलंदासीं, उहे सही असांखे जी। जॉइन करण वारा आहिनि, पर वक़्तु थियो आहे हिन वक़्तु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ी साईं खां पोइ वरी मिलूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वन सेकंड स्वागत किया प्रोग्राम में एक नाज़रीन एक दो तव्हांखे ॿीहर भली कार्तिक प्रोग्राम सलाम सिंध में सुठो सुठो अमल आहे, तव्हां सलामती हुजे ऐं वालेकुम सलाम मां थो चवां तव्हांजे तरफ़ां। ऐं जेकी ॾिसनि पिया उन्हनि खे बि असां भलीकार चऊं था, नंढड़ी साई वरितीसीं ऐं मोटी आयासीं, नंढड़ी साईअ खां पोइ मतिलबु एतिरी साई असांजी थी वई जो असांजा थक टुटी विया ऐं असां सोचियोसीं पिए त शायदि प्रोग्राम हाणे स्टार्ट थियो सो नए जज़्बे सां, नए इहे खणी चऊं त नए बल सां, नई ताक़त सां ऐं नए हौसले सां वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी विया आहियूं। डॉक्टर जयपाल सां असांजी कचहरी पई थी अखियुनि जे हवाले सां, अखियुनि जा जेकॾहिं मरीज़ असांखे जॉइन करणु चाहिनि त उहे असांखे टेलीफोन करे सघनि था ऐं कंहिं बि मर्ज़ मुतलिक़ पुछा करे सघनि था। नंबर तव्हांजी इन खां स्क्रीन सवाइ ते डॉक्टर आहे। फरह बि आहे, जी। उन सां अञा कचहरी कंदासीं, ख़ासि तौर ते माउ ऐं ॿार जी जेका निगहदाश्त आहे उन जे हवाले सां कचहरी उनजे करे कनेक्शन चुकी जे आहे बारे में, उनजी ऐं मोहब्बतुनि जे वधीक बारे में। कोरोना जे हवाले सां कचहरी कंदासीं, पर हिन वक़्तु असांखे हिकिड़े ॿिए म्यूज़ महिमान जॉइन कयो आहे, पाण उन्हनि खां बि मुख़्तलिफ़ मर्ज़नि ते कचहरी कंदासीं ऐं ख़ासि तौर ते वरी तव्हांखे गुज़ारिश कंदा तव्हां टेलीफोन करे पंहिंजो को बि जेकॾहिं को आरज़ू आहे का तकलीफ़ आहे उहा बयानु करे सघो बिल्कुलु था। शामिल थी मेहदी रिज़वी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी, कैसे हैं जी, ठीक हैं आप? थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं असां सां ॿी फैमिली बि आहे, उन्हनि जा ॿार बि आहिनि ऐं थैलेसीमिया जेको मर्ज़ आहे उन जे हवाले सां पाण कचहरी बि कईसीं त ॾाढो ॾुखियो मर्ज़ आहे ऐं महिरबानी हिकिड़ी गुज़ारिश तव्हांखे कंदासीं इहा त जेकॾहिं तव्हां सिहतमंद आहियो, चाक आहियो ऐं पाण खे फिट महसूसु कयो था त महिरबानी करे तव्हां थैलेसीमिया जे मरीज़ जी हेल्प कयो। हेल्प तव्हां कहिड़ी करे सघो था, तव्हां ॾोकड़ पैसा न ॾियो, पर तव्हां इहो ज़रूरु कयो त तव्हां पंहिंजो ब्लड ज़रूरु डोनेट कंदा कयो। ब्लड ॾियण जी रिवायत सुठी रिवायत आहे ऐं तव्हांखे ॾियणु घुरिजे जेकॾहिं ऐं तव्हां चवंदा सिहतमंद जेकॾहिं आहियो। ब्लड तव्हां डोनेट कयो था उन खां डबल तव्हांजे जिस्म में वरी ब्लड ठहंदो, छो तव्हांजे जिस्म में अलाह से अहिड़ी कुवत रखी आहे, तव्हां हिकिड़ो ब्लड जॾहिं ॾींदा आहियो त तव्हांजे ब्लड जी जेकी अगेन बॉडी जे अंदरि रवानगी तेज़ी सां तव्हांजो ब्लड ठहंदो आहे ऐं इलाही साफ़ सुथरो। सो असां सां अहिड़ी फैमिली बि आहे ऐं उन सां कचहरी कंदासीं थैलेसीमिया जे हवाले सां, उन्हनि खे भलीकार चऊं था। जी अस्सलाम वालेकुम, माइक पे बात कीजिएगा जी, आप माइक आपके साथ है जी, जी, पड़ी हुई है माइक। कैसी हैं आप, ठीक हैं जी? माशाल्लाह माशाल्लाह। ये आपके बच्चे हैं? जी अच्छा, ये कब से ये थैलेसीमिया के मरीज हैं? जी दोनों। अच्छा अच्छा, ओहो। कितने साल हो गए इन्हें? ये माशाल्लाह से अभी 7 साल का हो गया, 8 माह चल रहा है। इसको कब से है, कब से आप इसका ये ब्लड? इसको 11 माह के बाद पता चला। 11 महीने, मतलब 11 महीने का था तब आपको पता चला था, जी। 1 साल का भी अभी पूरा नहीं हुआ जी। था। कैसे और पता ये चला था? 8 महीने की थी जब इसको हुआ। आपको पता कैसे चला था? जी हमें जब इसको बुखार हो गया था और वाइट सेल ज़्यादा बढ़ गया था इसका, अच्छा अच्छा। फिर डॉक्टर ने कहा इसको ब्लेड लगेगा फिर ये सही हो जाएगा। ऐसे इसको कुछ भी नहीं था, सिर्फ बुखार हो रहा था और वाइट सेल ज़्यादा बढ़ गया था। फिर हमने इंडस में इसका इलाज किया, 1.5 साल तक मैं यहाँ वहाँ तक जैसे इसको मैंने इलाज किया, तो इंडस वालों ने बोला है कि यहाँ पे खून का कोई भी वो नहीं है, जहाँ ब्लेड लगाते हैं बच्चों को आप वहाँ लेकर जाओ। तो फिर उसके बाद
मैं फिर पैसों से जैसे इसको ब्लेड लगाती थी, तो फिर बाद में ये डॉक्टर साहब बैठे हुए, इनकी बहुत शुक्रगुजार हूँ मैं। इन लोगों ने फिर मेरे दोनों ही बच्चों का मदद किया है, अल्लाह पाक का। आपके घर में है किसको, आपके शोहर को या आपको? नहीं नहीं, शुक्र है अल्लाह का, किसी को भी नहीं है, सिर्फ अच्छा। ये मेरे 2 बच्चों को है। सब हैरान है, खुद गांव वाले सब कहते हैं क्यों आपको बच्चों को खून लग रहा है। हाँ। तो मैंने कहा बस ये अल्लाह पाक की मर्जी है। डॉक्टर, ये मतलब ये बात मुमकिन है कि अगर फैमिली में किसी को ना भी हो तो बच्चे को फिर भी लग सकती है ये अब चीज? मैं देखें, पहले तो मैं डॉक्टर नहीं हूँ, मैं डॉक्टर मईसा आई थी, अच्छा, वो अच्छा, मेडिकल सही, सही, डायरेक्टर सही, हाँ, थी, हाँ, बच्चों को sorry। ट्रीट करती। मैं चूँकि मैनेजमेंट देखता हूँ, मैं फाउंडर अच्छा। मेंबर और चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर हूँ। इसमें ये होता है कि माइनर प्लस बनता है। अगर वालिद माइनर है, माइनर थैलेसीमिया है, और वाइफ यानी कि मदर, तो जाके 25% चांस होता है कि आने वाला बच्चा मेजर थैलेसीमिया, इन्हें हम कहते हैं मेजर थैलेसेमिक पेशेंट। तो इसमें इनका ये होता है कि इनको जैसे इन्होंने अभी बहन ने फरमाया है कि 8 महीने, और मतलब किसी को 5 महीने बाद पता चलता है, किसी को 11 महीने बाद। इनका जो होता है, इनको महीने में 2 या 3 या किसी को एक बहुत मतलब अच्छी चीज़ ये है कि अगर आप इनको आयरन चिलेशन और अच्छा ट्रीटमेंट दे रहे हैं तो नंबर ऑफ ट्रांसफ्यूजन जो मिनिमाइज होना चाहिए। ये कोई फ़ख्र की बात नहीं है कि मैं कहूँ जी हमारे यहाँ बच्चों को हर महीने 3 बोतलें लगती हैं, नहीं, इसका मतलब ये है कि आपके ट्रीटमेंट सही नहीं हो रहा। जितना नंबर ऑफ ट्रांसफ्यूजन कम से कम होते जाएगा, इट मीन के आप बच्चों का ट्रीटमेंट अच्छा हो रहा है। इसमें सबसे इम्पॉर्टेंट चीज़ होती है वो जितना मैंने डॉक्टर हजरात से सीखा है, क्योंकि मेरी फील्ड नहीं है मेडिकल, मैं मैनेजमेंट देखता हूँ, उसमें ये होता है कि आयरन चिलेशन, बच्चों को जब ब्लड लग रहा होता है, ब्लड लगते लगते इनकी जो तिल्ली जिसे हम कहते हैं स्प्लिन, उसमें ब्लड जमा होता है, उसमें आयरन जमा हो जाता है ब्लड लग के, यानी कि फौलाद। अगर वो फौलाद ना निकाला जाए तो हार्ट फेल की तरफ जाते हैं। उसके लिए एक बहुत महंगा यानी कि इंजेक्शन के ज़रिए ऑरल थेरेपी होती है, इनकी जो मेडिसिन दी जाती हैं जो मुख्तलिफ कंपनीज की होती हैं, वो आयरन को बाहर निकाल के फेंकती हैं। अच्छा। वो बस जो स्प्लिन होती है, स्प्लिन इनकी जो है डैमेज ना हो। अच्छा। स्प्लिन जब इनकी बढ़ती है तो पेट इनका बढ़ना शुरू हो जाता है, फिर वो सर्जरी की तरफ जाते हैं। अच्छा। तो मुझसे बेहतर मेरे ख्याल से मेरी बहन डॉक्टर साहिबा आपको बहुत ज़्यादा अच्छा बता पाएंगी इसमें। अब इसमें ये होता है कि इन बच्चों की जो अपना पेरेंट्स हैं वो ज़्यादातर इसमें जो अपना कज़न मैरिजेस होती हैं, उसमें हमारी जो सिंधी जो फैमिली है, उसमें बलोच हैं, हमारे पश्तो हैं, पख्तून हैं, मेमन हैं, इनमें ज़्यादा होता है, क्योंकि इनमें आपस में ख़ानदान में शादियाँ करने की रवायत होती है। हालांकि अगर जितना पैसा एक बच्चे पे या एक थैलेसीमिया सेंटर का बजट है, यानी कि करोड़ों रुपए पे जाता है एक बच्चे का, 1 साल का, मेरे यहाँ जो इनकी कॉस्ट आती है 2 लाख रुपए आती है जो साल की, यानी कि महीने का 18 से 20 हज़ार। इसी तरह से मुख्तलिफ जगहों पे कोई 4 लाख कहता है, कोई 3 लाख कहता है। लेकिन इस जितने थैलेसीमिया सेंटर काम कर रहे हैं, मैं कहता हूँ, मैं सिंध की बात करता हूँ, ठीक है, मैं जो सिंध से बिलोंग करता हूँ, अगर 25% आप अवेयरनेस और प्रिवेंशन पे लगा दें इसका, 10 साल के अंदर थैलेसीमिया से हम 70% जान छुड़ा सकते हैं। अच्छा। बीटा थैलेसीमिया मेजर, माइनर में अगर माइनर थैलेसीमिया हो, मैं अपनी लाइफ गुजार रहा हूँ, सही मुझे कोई फर्क नहीं पड़ेगा। मतलब पेशेंट कम हो सकते हैं अगर इस पे अमल किया जाए। सर देखिए ना, अगर आप कज़न मैरिज से थोड़ा हटा जाए तो। अच्छा, इसमें ये भी नहीं है, इसके अंदर 3 चीजें हैं कि भाई आप अगर 2 माइनर हैं, शादी नहीं करें, नहीं जी मैंने शादी करनी है, अच्छा जी कर लें, बच्चे पैदा नहीं करें, नहीं जी वो भी करना है, तो भाई शादी से पहले एक टेस्ट करा लो, HB इलेक्ट्रोफोरेसिस। उसमें ये होता है कि आपको पता चल जाता है कि जब ये प्रेगनेंसी हो रही है, ठीक है ना, मतलब दोनों अगर हैं माइनर आपकी एंगेजमेंट हो रही है या अगर शादी हो रही है, उससे पहले टेस्ट करा लें। सही। एक माइनर है, एक नॉर्मल है, तो मतलब अपनी लाइफ आधा घंटा अगर निकाल ले कोई अपनी लाइफ से टेस्ट के लिए, 5 मिनट सिर्फ सैंपल लेना है। हाँ। अच्छा, मोहम्मदी ब्लड बैंक थैलेसीमिया सेंटर ये पूरी सर्विसेज फ्री दे रहा है। अच्छा। सिर्फ आपने है भी फ्री। हाँ, और फ्री टाइम चाहिए बस। हाँ सिर्फ। अच्छा, अब उसमें ये है कि जितने थैलेसीमिया सेंटर हैं, तो इसमें मैं एक बात बताऊं, इस वक्त पाकिस्तान में सबसे ज्यादा जो हेल्थ के ऊपर अच्छा काम हो रहा है वो हमारी सिंध गवर्नमेंट कर रही है। NICBD एग्जांपल आपके सामने मौजूद है, एक पेशेंट पे 1 करोड़ 1.5 करोड़ रुपए लगा रहे हैं। सही। थोड़ा सा सिर्फ ये है कि गाइडेंस की जरूरत है, एक मैकेनिज्म बना लें कि जी मतलब मैं कब तक लोगों से भीख मांगूंगा जी, थैलेसीमिया के बच्चे बढ़ते जाएंगे। अच्छा, मेरी बहन मुझे ये बताएं कि ये तो थैलेसीमिया के पेशेंट है, लेकिन इनको कोई और तकलीफ होती है, कोई दिक्कत, कोई परेशानी, या नॉर्मल लाइफ है इनकी? नहीं, अल्लाह
का सिर्फ शुक्र ब्लड है, के अलावा? अभी सही है। पहले अच्छा। बहुत तकलीफ होती थी, जहाँ मैं ब्लड लगाती थी ना पहले अच्छा। जैसे ये बिटाई अस्पताल नहीं है हैदराबाद का, वहाँ मैं इसको लगाती थी। ये बहुत कमजोर भी होती थी, जैसे चल भी नहीं सकती, और खुराक भी बहुत कम, और इसकी वजन भी नहीं बढ़ती थी। तो अब यहाँ आई हूँ, अल्लाह का शुक्र है, माशाल्लाह से सही है, सेहत भी अच्छी है इसकी। ये लोग बहुत हमारी वो कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं बच्चे ठीक हो जाए। माशाल्लाह से काफ़ी बेहतर है पहले से। यहाँ बहुत इनका अच्छा इलाज चल रहा है। अच्छा। बस आप लोगों से यही वो है कि हमारे बच्चों के लिए कुछ करे, अतैया दे इनको खून अल्लाह की। बेहतर करेगा, अल्लाह बस बेहतर करेगा। जो भी बच्चे हैं अल्लाह पाक उनको सेहत दे, जिंदगी दे। अल्लाह किसी के भी ऊपर ये परेशानी नहीं लाए जो हमारे ऊपर है। ये जैसे इन बच्चों को कुछ होता है जैसे हमारी जान निकल जाती है। अब तो अवेयरनेस हो गई, अब तो पता चल गया आपको, अब पता चलना चाहिए, अपनी फैमिलीज को भी बता दें क्यों होता है ये। जी हम लोग काफ़ी लोग हैं, उनको समझाते हैं कि जैसे हमें अल्लाह पाक ने ये परेशानी दी है, आप लोग भी सोचा करें, शादी से पहले ये टेस्ट करवा दे। अगर जब भी किसी को भी बच्चे का वो उम्मीद है तो अपना टेस्ट करवा दे। ऐं मां सभिनी व्यूअर्स खे इहे चवंदा जेके बि हिन असांखे ॾिसनि था त इन्हनि ॿारनि जी मदद करणु घुरिजे, पंहिंजो ब्लड डोनेट करणु घुरिजे। मां उहा ई हाणे बि पहिरियां बि ॻाल्हि करे चुकी हुयसि त ब्लड ॾियण सां तव्हांजी जिस्म जी रत घटिजी कोन वेंदी आहे। पहिरियों ई माण्हू इहो ई ॻाल्हि कंदा आहिनि पहिरियां त पहिरियों असांखे खाइण पीअण जे लाइ कुझु कोन थो मिले, पहिरियों असांजे जिस्म में रत कोन्हे, इहा बि कढाए छॾींदासीं, असांखे कमज़ोरी थी वेंदी, असां पंहिंजो खाइण पीअण काॾां पूरो कंदासीं। त तव्हां इहो सदका हिकिड़ो जारिया बि आहे, तव्हांजे ब्लड ॾियण सां जेकॾहिं ॿिए कंहिंजी ज़िंदगी जे बची सघे थी त हिन में तव्हांजो नुक़सान न आहे। डॉक्टर फराह क्योंकि जाने वाली हैं, इनको टाइम थोड़ा कम है तो इनसे ज़्यादा गुफ्तगू कर लें हम। डॉक्टर फराह मुझे ये बताएं कि तशखीस इस मर्ज़ की कैसे होती है, पता है कुछ थोड़ा सा बता दें, पता कैसे चलेगा कि ये हमारा बच्चा थैलेसीमिया का मरीज है? इसमें जैसे मेहदी साहब ने कहा HB इलेक्ट्रोफोरेसिस होता है, उससे खून ही लिया जाता है, और लेकिन बस एक स्पेशल टेस्ट होता है जिससे पता चलता है कि वेदर ये थैलेसीमिया के कैरियर हैं या मतलब फुल थैलेसीमिया इनको या माइनर है। तो ये सारी चीज़ें उसमें पता चल जाती हैं। तो उससे फिर डिसीशंस फैमिली के लिए जो फैसले हैं, किसी की शादी हो रही है या आगे बच्चों के लिए हक के हवाले से है, तो चीज़ें थोड़ी सी क्लियर हो जाती हैं कि आपको करना क्या है। सही। अच्छा, अभी मेहदी साहब नहीं, मैं ये पूछना चाह रहा हूँ कि कैसे पता चलता है मरीज को, क्या मतलब वो अलामतें क्या है? अच्छा, आप अलामतें पूछे थे, किस तरह से मतलब वो डॉक्टर के पास जाते हैं, पता चलता है कि भाई पता कैसे चलेगा? पहले तो सबसे पहले कि खून की कमी होना। अच्छा, अब खून की कमी एक कॉमन प्रॉब्लम है फीमेल्स में, काफ़ी रहता ही है ये खून की कमी होना। लेकिन ये कि शुरू में फटीग मतलब है कि जल्दी से थक जाते हैं ये लोग, और फिर सांस फूलने लगती है। अच्छा, बच्चों का ये छोटे बच्चे, इनकी ग्रोथ वगैरह भी अफेक्टेड होती है, बार बार बीमार पड़ रहे होते हैं ये। और इसके अलावा ये कि थोड़ी सी स्लो, मतलब जैसे आम बच्चों के कंपैरिजन में ये बच्चे स्लो लगते हैं। तो ये सारी इसमें चीज़ें होती हैं, और फिर उसके बाद एकदम से जो है वो फिर जब हॉस्पिटल पहुंचते हैं तो पता चलता है कि अच्छा। मैं इस हवाले बच्चों को राइट अवे जैसी जल्दी पता चलना, लेकिन ये कि यूजुअली अराउंड 4 to 5 years। अच्छा डॉक्टर जीपाल, आपसे मैं तव्हां पुछंदी हलंदसि, तव्हांजी जेकी लेबोरेटरीज़ आहिनि अहिड़े ॿारनि जे लाइ उन्हनि जे ब्लड जे हवाले सां या उन्हनि जे डोनेट जे हवाले सां कहिड़ा कम करे रही है, तव्हां उन्हनि ॿारनि जी कहिड़ी हेल्प था कयो? अच्छा, इनमें हिकिड़ी त मां ऐड कयां हिकिड़ी ॻाल्हि त कई मुल्क आहिनि उनमें ये कंपलसरी होता है कि शादी से पहले दोनों मियाँ बीवी का ब्लड टेस्ट करवाना कंपलसरी है। मुझे पता नहीं है कि यहाँ पाकिस्तान में ये ला है भी नहीं यहाँ तो इतना, और ईरान में भी मस्ट होता है, कंपलसरी आपको करवाना है। तो जब अगर ये कंपलसरी हम लोग टेस्ट करवाएं तो ऐसे बच्चे नहीं पैदा होंगे, थैलेसीमिया रुक जाएगी। लेकिन हम मतलब हमारे मुल्क में कई हमारे विल पावर नहीं है चीज़ों को, जैसे हम एजुकेशन में, हेल्थ में, अच्छा डॉक्टर तव्हां फंसे हुए हैं हम लोग अभी तक। तो हाणे तव्हां जेको सवाल कयो, जी त असांजी जेको डॉक्टर ईसा लैब है ना, वो ओनली लैब नहीं है, वो अवेयरनेस सेशन करती है। हम मैं भी करता हूँ, डॉक्टर फरहान करते हैं, डॉक्टर फराह करती हैं। वो कई जगहों पे हमने ब्रेस्ट कैंसर पे किया है, हमने डायबिटीज़ किया है, हमने कोविड पे किया है। एक्सपो सेंटर में डॉक्टर ईसा लैब कॉम्प्लीमेंट्री कर रही है तमाम कोविड के पेशेंट के टेस्ट और तमाम टेस्ट, नॉट ओनली कोविड, उनके जितने CBC सब होते हैं वो हम कॉम्प्लीमेंट्री कर रहे हैं एक्सपो सेंटर में। अच्छा, तो ईसा लैब स्पोर्ट्स के लिए रोल प्ले करती है, और डॉक्टर फरहान तो अभी गवर्नर भी हैं उसके रोटरी क्लब के, तो वो रोटरी के थ्रू भी कई एक्टिविटीज कर रहे हैं। अच्छा, तो ईसा लैब अब कैंप्स भी लगाती है। आपके पता नहीं चैनल पे, हमने टीवी चैनलों पे भी फ्री कैंप लगाया है जो उन लोगों को
तशखीस को हमने पुलिस की स्क्रीनिंग 1000 पुलिस वालों की स्क्रीनिंग हमने कंपाउंड में की अच्छा। कराची में। मैं नवाबशाह भी गया, हमने सही, वहाँ भी सही। की। तो इस साल एकदम बहुत सारे हमने सेशन अभी हमने अच्छा, सुसाइड टेम्पू के थैलेसीमिया के हवाले सां चओ था। और हाँ तमाम सेशन अच्छा, करते हैं अच्छा। तमाम बीमारियों पे। अच्छा, अभी अच्छा। सुसाइड पे किया हमने कुछ दिन 2 दिन पहले। अच्छा अच्छा तो बेसिकली अवेयरनेस डॉक्टर awareness, जयपाल जो awareness। कह रहे हैं कि अवेयरनेस जो है ना, थैलेसीमिया हो या कोई और बीमारी हो, थैलेसीमिया तो एक बहुत बड़ा, बल्कि मेहदी साहब के पास हम लोग विजिट करने कहते हैं कि ईसा लैब बहुत सपोर्ट करती है मोहम्मदी। हम ब्लड डोनेट करते हैं। बिल्कुल। और इनकी दवाइयाँ इतनी महंगी हैं, जो दवाइयाँ लगती हैं वो दवाइयों का जो सिलसिला है वो इतना महंगा है, इन लोगों को इतना मतलब, क्योंकि ये लोग फ्री ऑफ कॉस्ट सर्विसेज प्रोवाइड कर रहे हैं। तो गवर्नमेंट की तरफ से दवाइयाँ बंदा खरीदने जाए तो कितने की मेहदी साहब आपने लास्ट टाइम बताया मतलब ब्लड के साथ दवाइयों की भी जरूरत होती जी है। बिल्कुल, दवाइयों उसके उसके बगैर तो हो ही नहीं सकता ना। ट्रीटमेंट भी चलता रहता है साथ में। शॉर्ट हो जाती है मार्केट में। अच्छा अच्छा तो अच्छा, ये अच्छा। सारी भी प्रॉब्लम्स हैं। अब देखिए छोटे छोटे बच्चे हैं, किसी के जिगर दिल हैं वो भी, तो ये लोग इतना अच्छा काम कर रहे हैं और जाहिर है सपोर्ट के बगैर मुश्किल हो जाता है इस तरह चीज़ों की, चाहे वो गवर्नमेंट की सपोर्ट हो, चाहे वो हम सही, जैसे सही। लोगों की सपोर्ट हो। खून के अतिये देने वालों की कमी, आपको पता है कोरोना की वजह से लोग निकल नहीं रहे थे जाहिर है घर से बाहर, तो इन लोग की इतनी शॉर्टेज हो गई थी बच्चों की कि खून कौन इनको देगा, सही सही। खून तो लगेगा कैसे खून। तो ये सारी चीज़ें हैं जो मतलब फिक्सेबल हैं। हम लोग अगर ऑर्गेनाइज हो जाए हमारी कंट्री एक तरह से अवेयरनेस के साथ साथ, मैं तो समझती हूँ कि जब किसी की भी शादी होती है और या उस तरफ बच्चे बड़े हो जाते हैं तो उनको जनरल काउंसलिंग, उनको अवेयरनेस की कौन कौन सी डिजीजेज हैं, अच्छा क्या क्या डॉक्टर, आप तो जाहिर सी बात है चाहिए। आप एक लेडीज हैं, एक लेडीज की बात सही से समझेंगी। जी। अगर हम अपनी बच्ची का कहीं रिश्ता करते हैं और अगर वो उसके घर वाले, लड़के के घर वाले या वो खुद कहें कि भाई हमें बच्ची का टेस्ट करवाना है, पहले तो रिश्ता ही खत्म हो जाना है कि ये काहे के टेस्ट करवा रहे हैं, तो फलाना है, तो ये है, हमारी बच्ची बीमार थोड़ी ना, ये तो पहले देखना चाहिए था। आजकल लोगों के अंदर इतना सेंस नहीं है, अगर हम उनको ये बात समझाएंगे भी उनको ये बात समझ में नहीं आती है। बिल्कुल आप ठीक कह रही हैं सदा। मैं आपसे इस बात का जवाब जरूर लूंगी, पर एक वक्त कमर्शियल ब्रेक का हो गया तो बात मुझे काटनी पड़ी है। नाज़रीन, असांजी गुफ्तगू कंटिन्यू है, तव्हां सिर्फ़ प्रोग्राम में शामिल थी सको था। असां हलंदासीं हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार्तिक आहे तव्हांखे सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में जीअं असांजी हिकिड़ी अदी ॿुधायो हुयो त बर्थडे आहे, जी, जी। कंहिंजी बर्थडे आहे, हाणे त बर्थडे केक बि अची वियो आहे। असल में नालो birthday अलाए कंहिंजी केक ते शकूर लिखियल आहे, ख़बर न आहे। शकूर ने सदफ आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां, अॼु मुंहिंजी बर्थडे आहे। थैंक यू सो मच जेके जेके असांजो प्रोग्राम ॾिसनि था, ऐं वॾी महिरबानी जिन असांखे विश कयो असांजे प्रोग्राम में कॉल करे। ऐं तव्हां जनमु ॾींहुं आहे वाकई में, जी थैंक यू। तव्हांखे जनमु ॾींहुं तमामु घणी वाधायूं हुजनि। अलाह साईं रात तव्हांजी उमिरि तव्हांजो दराज़ मूंखे करे। मैसेज अची वियो हुयो, तव्हांजी कॉल बि अची वई, हाणे हिते ड्रामेबाज़ी न कयो सभिनि जे साम्हूं। थैंक यू सो मच। उहो अलॻि ॻाल्हि आहे त 10-15 मिंट तव्हां लेट हुयो। सही Once सही। again, thanks। अब देर आए तो दुरुस्त आए। अची त वियो न, ख़ैर वरी मक़सदु तव्हांजे इहो लाइ आहे असां न त केक ॾिसो घुरायो आहे। राति 12 खां त शुरू थी आहे, राति 12 बजे ताईं आहे, त एतिरो सॼो टाइम हूंदो आहे। जेके असांजा दोस्त वेझा घर हूंदा आहिनि, घर भाती हूंदा आहिनि, रिश्तेदार हूंदा हाणे बि आहिनि, 12 थियण वारा आहिनि, असां तव्हांखे विश कयो आहे। त राति जे 12 बजे, ॾींहं जे 12 बजे बि 12 बजे खां 15 मिंट पहिरियां था कयूं विश। सो तव्हांखे जनमु ॾींहुं मुबारक हुजे। जी। अज़हर जोखी साहिब तव्हां लाइ ख़ासि माना ही केक जी अच्छे अज़हर रंग साहब जो जी बि वॾी ठाहिरायो महिरबानी, आहे। इन्होंने असांजे लाइ केक अरेंज कयो आहे। ऐं अॼु हाणे गुफ़्तगू खे अॻिते तव्हां वधे कीअं था न महसूस कयो दुनिया में अची करे? मूंखे त ॾाढो सुठो लॻो, पर इंसान जो कॾहिं गुड लक हूंदो आहे, कॾहिं बैड लक हूंदो आहे। ख़ैर टाइम प्रोग्राम जो तमामु घटि आहे, काफ़ी सारी गुफ़्तगू कंटिन्यू करणी बि आहे। अच्छा। सालगिरह जी ख़ुशी में मोहरम नाज़ खां डॉक्टर जयपाल जी मां शाइरी ॿुधणु पसंदि कंदसि। मोहरम नाज़ तव्हां बि, ऐं मुंहिंजी लास्ट में बर्थडे जी बि तव्हांखे म्यूज़िक वॼाइणी आहे बाक़ाइदे तरीक़े सां। फरमाइश ज़रूर असां नथा टारे सघूं। जी सही, जी सही। बिल्कुलु ऐं हिन सां गॾोगॾु ॿुधाईंदो बिल्कुलु हलां। बिल्कुलु इन सां गॾोगॾु ॿुधाईंदो हलां त अकरम मला साहिब असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं उन्हनि जो पुटु बि जेको आहे उहो बि थैलेसीमिया जो मरीज़ आहे। गुफ़्तगू अलाह थींदी, साईं उनखे सेहत पर ॾे। जस्ट हिकिड़ी लिंक जी, खां पोइ। जी जी मोहरम नाज़। जी डॉक्टर जयपाल साहब जी, हाणे जी। पोइट्री ॾिनी। साईं हाणे पोइट्री हाणे ई वरी तव्हां कलाम था कयो। वाह वाह। कयूं था। डॉक्टर साहब का ग़लती थी हुन लाइ माज़रत। कोई ॻाल्हि नहीं। ओ धरती ओ सिंधड़ी
धरती तो ते लिखा मां गीत ओ जिंदड़ी ओ धरती तो ते लिखा मां गीत ओ धरती तो ते लिखा मां गीत ओ धरती ओ जिंदड़ी तो ते लिखा मां गीत ओ जिंदड़ी ओ जी जल तो ते लिखा मां गीत ओ जिंदड़ी तो ते लिखा मां गीत ओ धरती ओ जी जल ओ जिंदड़ी तो ते लिखा मां गीत मन महराण जी मस्तीअ में मन महराण जी मस्तीअ जा मन महराण जी मस्तीअ जा आयूं भई संगीत है आयूं भई मीत अलायूं भई मीत मन महराण जी मस्तीअ जा आयूं भई मीत अलायूं भई मीत ओ धरती ओ सिंधड़ी तू ते लिखा मां गीत ओ जिंदड़ी तो ते लिखा मां गीत ओ धरती तो ते लिखा मां गीत ओ धरती तो ते लिखा मां गीत ओ जिंदड़ी तो ते लिखा मां गीत तुझे मुझे पवारन सा तुझी मुझी पवारन सा तुझी अल्लाह तुझी मुझी है तुझी मुझी पवारन सा आहे असल प्रीत असल खाए प्रीत है धरती तुझी गीत है सिंधड़ी तो ते लिखा मां गीत ओ धरती तो ते लिखा मां गीत है जी जल तो ते लिखा मां गीत ओ सिंधड़ी ओ धरती तो ते लिखा मां गीत है धरती तो ते लिखा मां गीत है सिंधड़ी तो ते लिखा मां गीत है धरती है सिंधड़ी है जी जल है धरती तो ते लिखा मां गीत है धरती तो ते लिखा मां गीत है जी जल तो ते लिखा मां गीत साईं वाह वाह साईं वाह ज़बरदस्त, ज़बरदस्त, जहिड़ी खूबसूरत, शाइरी बिल्कुल। तहिड़ी तिर्ज़ माशाल्लाह जी, तकड़ जी। में ॾाढी सुठी कंपोज़िशन तव्हां कई ज़बरदस्त वाह वाह नओं गेस्ट असां सां गॾु आहे असां हुनजो इंट्रो कराईंदा हलंदासीं हुन सां बि गुफ़्तगू थींदी हिकिड़ी जी अकरम साईं सभ खां पहिरियां त ॾाढो ॾुख थिए थो त अहिड़े क़िस्म जो मरीज़ तव्हांजे घर में तव्हां यकीनन जिगर टुकर आहे तव्हांखे परेशानी थींदी हूंदी पर इहो ॿुधायो त शादी खां पहिरियां टेस्ट वग़ैरह तव्हां पंहिंजी न कराई टेस्ट सर असांखे थैलेसीमिया जी ख़बर ई कोन आई अवेयरनेस हूंदी कोन आई अच्छा की असांखे ॿुधायो कोन जीअं जीअं फील्ड में ईंदा हुआसीं ख़बर पई ओहो
तकलीफ़ वारो मरहलो मूंखे आहे। थिए थी ब्लड वारे माण्हू खे जेको वठी था अचो तव्हां त उनजी ज़ाहिर टेस्टूं थियनि थियूं वरी उनजो ब्लड माना हिकिड़ो ॾुखियाई वारो मरहलो आहे माना हिकिड़ी शुरू में सर जॾहिं नंढा हूंदा आहिनि उन महिल ॾाढो ॾुखो मरहलो हूंदो आहे। अच्छा अच्छा नंढे ॿार लेवल खे जी हैंडल था करणु कनि। रोअंदो आहे, इंजेक्शन लाज़मी लॻनि था, ॾाढो घणा ॿार आहिनि तव्हांखे? माशाल्लाह 5 आहिनि। 5 आहिनि, हुन में न्याणियूं घणियूं पुट घणा? न्याणियूं 3 आहिनि, 2 नंढड़ा। 2 नंढड़ा आहिनि, अच्छा, तव्हां थैलेसीमिया हिकिड़े पेशेंट ॿार खे हिकिड़ो ही आहे। अच्छा ये भी होता है कि सब नहीं हो सकते, कोई हो सकता है, ये कंफर्म हो गया इससे? अल्लाह उधर की का, याद। अच्छा अच्छा। डॉक्टर साहब जेको चयो जे टेस्ट शादी खां पहिरियां कराइनि, अवेयरनेस प्रोग्राम थियनि, माण्हुनि खे नॉलेज न आहे असांजे ॻोठनि में। पर हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई, तव्हां ॿियनि असांखे खे ख़बर पई, ॿियनि खे उहो मशवरो ॾींदा आहियूं जेके पंहिंजा मिट माइट अज़ीज़ आहिनि, दोस्त आहिनि। हे तव्हांजो ॿार कहिड़े नंबर ते आहे? हे सेकंड आहे। सेकंड 2 नंबर ते जी। आहे। अच्छा, मतलब डॉक्टर ये भी ऐसा भी हो सकता है कि पहले बच्चे में जो ब्लड बिल्कुल कंप्लीट हो उनके बॉडी में और फिर दूसरे दफे में बच्चे की खून की कमी हो गई, उन्हें पता ना चला और फिर बाकी जो है उनकी भी खून की तादाद बिल्कुल बराबर थी। ऐसा भी कह सकते हैं क्योंकि खवातीन में अक्सर डिलीवरी के दौरान ब्लड की बहुत कमी हो जाती है। पहले रिपोर्ट होती है कि जब तक खवातीन की ब्लड कंप्लीट नहीं होगा हम डिलीवरी नहीं करेंगे। खून चढ़वाओ, खून पूरा करो या खिलाई पिलाई फिर ऐसी करो कि आपका ब्लड हीमोग्लोबिन कंप्लीट का हो, फिर हम लेवल जो डिलीवरी है करेंगे। वो आप मेंटेन रखें, उसके बाद होता है ये। तो अब जैसे डॉक्टर जयपाल ने फरमाया ना कि कम से कम साल में 1 दफ़ा, वैसे तो 2 दफ़ा हर 6 महीने बाद अपना मेडिकल अच्छा चेकअप डॉक्टर, करवाएं। कभी अगर ऐसा होता है कि माँ बाप का ब्लड बराबर ही हो लेकिन माँ का अक्सर तर डिलीवरी के दौरान या हमला के दौरान ब्लड कम हो जाता है, कम होने में कुछ अस्पताल वाले या कुछ नर्सेज ऐसी होती हैं जो ऑपरेशन कर देती हैं, उससे भी बच्चे को नुकसान हो सकता है। इसका जवाब आपको बेहतर डॉक्टर जयपाल देंगे, क्योंकि मैं डॉक्टर नहीं हूँ। ये बता दीजिए आप दो मैंने हाँ, आपको पहले बिल्कुल आपसे नहीं, अर्ज उससे किया तो बात ऐसी कि चल मैं रही है। डॉक्टर नहीं हूँ, और ना मैं खामोश रहूंगा इस बात पे कि आप मुझे डॉक्टर कहते हैं मैं चुप सही रहूंगा। सही मकसद जी, ये है कि आप डॉक्टर मुझे लग रहे हैं। बताइएगा। हाँ, हाँ, वो आपके रूप से मुझे ऐसा लग रहा है बार बार। इनमें थियण ई खपे त जेका माउ जब औरत जॾहिं हामला थींदी आहे न त हुनखे हिकिड़े रेगुलर विज़िट्स लेडी डॉक्टर वटि थियणु तमामु ज़रूरी आहे। ऐं कुझु इलाइक़नि में पाकिस्तान में गवर्नमेंट हाणे ख़बर न आहे त KPK में या इहो थींदो उन्हनि कयो हुयो त जेका प्रेग्नेंट औरत अचे त हुनखे हू हिकिड़ा पैसा बि ॾींदा हुया, पेमेंट बि मंथली। हाणे ख़बर न आहे मूंखे त उहो कनि था या नथा कनि। हाणे वरी मोकिलंदा ॾियनि असां वटि। ठीकु आहे, त हाणे उहो थींदो आहे त जॾहिं बि औरत प्रेग्नेंट थींदी आहे त सुठनि हॉस्पिटल में त उनजो अवेयरनेस सेशन बि थींदो आहे। जीअं आगा खान जा मैटरनिटी होम आहिनि, मुंहिंजा ॿार उते पैदा थिया आहिनि गार्डन में, त जब मेरी वाइफ भी हालांकि डॉक्टर है तो उनके वो सेशन लेते थे, उन्हनि खे सम्झाइनि था त बाबा ही तव्हांखे डाइट वठणी आहे, ही तव्हांखे केयर करणी आहे, उन्हनि जा टाइम सां अल्ट्रासाउंड बि थियनि था टाइमली। हाणे जेके असांजे बहिराड़ी में माण्हू रहनि था, इहो गवर्नमेंट जो फर्ज़ु आहे त जेके नंढियूं हॉस्पिटल आहिनि, मां जीअं अखियुनि जी हॉस्पिटल में कमु कयो कोरंगी में, त उते असां जेतिरा बि मरीज़ OPD में ईंदा हुया, तक़रीबन उते 500 मरीज़नि जी OPD थींदी आहे हिकु ॾींहं में। त उस मां उते छॾियो, ठीक आहे 2.5 नंबर। त पोइ उन्हनि जो अवेयरनेस सेशन असां कंदा हुआसीं त कहिड़ियूं कहिड़ियूं अखियुनि जूं बीमारियूं आहिनि, उनजो कीअं इलाज। त हीअ जेका अवेयरनेस सेशन तमामु ज़रूरी आहिनि हॉस्पिटल्स जे अंदरि। लेडी डॉक्टर जेतिरा मरीज़ आया विहारे करे उन्हनि खे सिर्फ़ु 15 मिंट त उन्हनि खे ॾियणो आहे त औरत खे डाइट कहिड़ी वठणी आहे, कॾहिं उनखे दुबारा अल्ट्रासाउंड कराइणो आहे। ये तो इनजो खाइण पीअण जो इनजी इहा शइ थी वई। मुंहिंजो जेको क्वेश्चन आहे, मां जेको सवाल कयां थी, अक्सर तर माइन जे अंदरि ब्लड जी कमी हूंदी आहे डिलीवरी के दौरान। कुछ अस्पताल वाला ब्लड न हुजण जी वजह सां न खणंदा आहिनि, कुछ मायूं चवंदियूं आहिनि असां ऑपरेशन करे था छॾियूं। इन सां ॿार जे थियण सां उन ॿार खे नुक़सानु आहे? नुक़सानु थींदो न, बिल्कुलु थींदो। माना इहो कंपलसरी हूंदो आहे त ड्यूरिंग प्रेगनेंसी उन औरत जूं तमामु टेस्टूं कराई वेंदियूं, HIV बि कराई वेंदी आहे, खोड़ टेस्टूं CBC कराई वेंदी आहे, हेमोग्लोबिन सभु ॾिठो वेंदो आहे, कैल्शियम कराइबी आहे। छो जो असांजे मुल्क में मेजॉरिटी माण्हुनि जो कैल्शियम विटामिन D बि घटि आहे। बाक़ी जेको तव्हां चओ था त लाज़मी आहे हुनजी जॾहिं इहे डेफिशिएंसी में डिलीवरी कराईंदा त उनजो असरु ॿार ते बि थींदो, ॿार बि एनीमिक पैदा थींदो। बड़ी मेहरबानी, तव्हां कीमती वक्त से इलाही अञा किस्सा रहिजी विया। और आपका भी बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। सही तव्हांजी वॾी महिरबानी रख थोरा अला साईं तव्हांखे एॾो वॾो जेको कमु आहे इन में बाक़ाइदगी सां परेशानियूं तव्हांजी हल थी वञनि। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां बर्थडे वारे ॾींहुं असांखे जॉइन कयो, बर्थडे वारे ॾींहुं असांखे जॉइन कयो ऐं हिन दुनिया में आया न त हिते कंपेयरिंग केरु करे वॾो मसइलो थी वञे। तव्हां माना उतां हिकिड़ो ईअं खणी इलामी कैफ़े तव्हां ठहियो हिन मेज़बानी जे लाइ।
छा So, ॻाल्हि माशाल्लाह तव्हां असां सां गॾु आहियो बिल्कुलु ऐं वरी बि तव्हांजा अनेक तमन्ना उन ख़्वाहिशूं आहिनि प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो असां केक बि कटींदासीं जी बिल्कुलु असांजो ऐं- प्रोग्राम पुॼाइण खां पोइ असां केक खे बि कटींदासीं ऐं नाज़रीन खे मां ॿुधाईंदी रहिया नाज़रीन मूंखां अलावा बि जंहिंजे बि अॼु 11 जनवरी ते बर्थडे उन सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां बि हैप्पी बर्थडे टू यू हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम जो पंहिंजी पुॼाइणी ते पहुची वियो इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं तेसि ताईं पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि जिन सां तव्हां प्यार कंदा आहियो उन सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो सही इरशाद जागीरानी बि तव्हां खां मोकिलाए थो सो टेक केयर जी लतीफ़ जी मिठी ॿोली हाणे केक तव्हां हिते खाओ तव्हांजी मर्ज़ी आहे घर खणी वञो तव्हांजी मर्ज़ी आहे असां तरफ़ां आइस केक अलाह भाई। विझी वेंदो जी साईं पंहिंजे प्रियन काण बांध पुसायम रोई रोई पंहिंजे प्रियन काण बांध पुसायम रोई रोई पंहिंजे प्रियन काण बांध पुसायम रोई रोई पंहिंजे प्रियन काण जैसा मुझी लवला सानी सोई मिले मुझो जानी जैसा मुझी लवला सानी सोई मिले मुझो जानी उनखे मोला आण उनखे मोला आण लीला हलायम रोई रोई पंहिंजे प्रियन काण बांध पुसायम रोई रोई पंहिंजे प्रियन काण प्यार कयो पार कयो पल पल जैसा तालिब मौला मिलंदसि जिन सां प्यार कयो पल पल जैसा तालिब मौला मिलंदसि जिन सां कंदियस रीझ रिहान कंदियस रीझ रिहान हीला हलायम रोई रोई पंहिंजे प्रियन काण हीला हलायम रोई रोई
सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे